चंद ॻाल्हियूं जेके आउं सम्झां थी कि प्रोग्राम जी शुरूआति खां पहिरीं तमामु अहम आहिनि सम्झणु। सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ पंहिंजे क़याम खां अॼु ॾींहं ताईं जेके बि ॿोली जे वाधारे लाइ कमु कया आहिनि उहे क़ाबिले तारीफ़ आहिनि ऐं तमामु डायनेमिक कॉन्ट्रीब्यूशन्स रहियूं आहिनि इदारे जूं सिंधी ॿोली खे प्रमोट करण लाइ उन ते कमु करण लाइ। ऐं हीउ प्रोग्राम उन ई सॼे तसलसल जो हिसो आहे जिथे अॼु जी हिन वेहक में असां जेके मायूं आहिनि ऐं जेको मायुनि जो अदब में किरदारु रहियो आहे, सिंधी अदब में किरदारु रहियो आहे, असां उनखे अॼु सेलिब्रेट करे रहिया आहियूं। पर ही रुगो उनखे सेलिब्रेट करण ताईं जी ॻाल्हि न आहे, पर वी ऑल्सो हैव अ डायनेमिक ग्रुप ऑफ यंग आर्टिस्ट्स, यंग प्रोफेशनल्स, राइटर्स, स्कॉलर्स जेके अॼु जी हिन असांजे प्रोग्राम में शरीक थिया आहिनि ऐं पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो कंदा। त आउं उमेद कयां थी त तव्हां असांजो साथ ॾींदव ऐं हिन प्रोग्राम खे भरपूर नमूने सां तव्हां शयूं सम्झंदव बि ऐं इंजॉय बि कंदव। ऐं बाक़ाइदगी सां असां हाणे पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआति कयूं था शाह लतीफ़ जी वाई लाइ ऐं वाई सां, ऐं उन लाइ आउं दावत ॾियणु चाहींदसि महिराण कमाल ॼामड़ो खे जेके पाण फर्ज़ंद आहिनि डॉक्टर कमाल ॼामड़ो ऐं डॉक्टर आबिदा घांगरो ॼामड़ो। सुखन वारी सदा अलो मता का मूसी करे अंदर जन जन अध अंदर जनी अध अलो डूंगर से डोरी दियूं हो अलो सिर जसता सूर अलो सामाए पिण सुख वया इहे बई पूर ओ मून माणिय नसीब थिया हो बोली मुझी बांभण्याणी अला ओ नया खान खटण्याणी अलो हो बोली मुझी भाव बोली मुझी अदा बोली मुझी बांभण्याणी अला ओ नया खान खटण्याणी अलो ओ नया खान खटण्याणी। पेशे ख़िदमत हुया महिराण कमाल ॼामड़ो ऐं प्रोग्राम खे अॻियां वधाईंदे जीअं त असां सभिनि खे ख़बर आहे त सिंधू दरिया ते धाड़ा लॻी चुका आहिनि ऐं सॼी सिंध इन जियापे जे ख़िलाफ़ु जेको सिंधू दरिया जे जियापे ते सिंधू जे जियापे ते धाड़ा लॻी रहिया आहिनि उन जे ख़िलाफ़ु उथी आहे ऐं आवाज़ु उथारियो अथई। शेख हयास चए थो छो घबराई थो कोट ॾिसी, छो घबराई थो कोट ॾिसी ही ऊंचा ऊंचा ओट ॾिसी ज़िंदान उॾारे वेंदासीं ज़ंजीर पिघारे वेंदासीं। आ मरणो हर के माण्हूअ खे, आ मरणो हर के माण्हूअ खे
पर ईअं न मरंदासीं साथी का आग लॻाए वेंदासीं को ॿारण ॿारे वेंदासीं। हाणे आउं दावत ॾींदसि सुमेरा अली खे, जेके परफॉर्मर आहिनि पाकिस्तान नेशनल आर्ट्स काउंसिल ऑफ आर्ट्स जूं, ऐं शागिर्द आहिनि शीमा किरमानी जूं, ऐं कथक सेखारनि थियूं पाण पाकिस्तान अमेरिकन कल्चरल सेंटर में। खेसि आउं दावत ॾींदसि त सिंधू दरिया खे भेटा पेश करण लाइ, रक़्स जे ज़रिए भेटा पेश करण लाइ स्टेज ते अचनि ऐं रक़्स पेश कनि। I suppose this performance deserves another round of applause. Thank you very much, Sumaira. हाणे असांजे प्रोग्राम खे अॻियां वधाईंदे ऐं दावत ॾींदसि डॉक्टर फहमीदा खे त हू स्टेज ते अचनि ऐं अॼु जी असांजी जेकी सेमिनार आहे ॾाहब ऐं दात जी लाट, उन जे बारे में असांजे उन जे मक़सदनि जे बारे में असांखे ॿुधाइनि। डॉक्टर फहमीदा हुसैन। इहो कोशिशि कंदा आहियूं त संदसि दिलचस्पीअ जा जेके बि मौज़ू आहिनि उहे सभु सिंध सां लाॻापियल आहिनि, त सिंध जे कंहिं न कंहिं मौज़ूअ खे खणूं ऐं उन ते को प्रोग्राम करियूं। हिन वक़्त ताईं तमामु घणा लेक्चर, सेमिनार, कॉन्फ्रेंसिस, इंटरनेशनल कॉन्फ्रेंसिस ऐं फेस्टिवल्स करे चुका आहियूं। असां 24 किताब पब्लिकेशन्स आणे चुका आहियूं ऐं अहिड़ी तरह सां कमु जारी आहे। हाणे हिन प्रोग्राम जे हवाले सां तव्हांखे ॿुधायां त काफ़ी वक़्तु थियो असां हिकिड़ो प्रोजेक्ट ठाहियो त सिंध जा उहे अदीब, शाइर, तालीमदान ऐं वॾा माण्हू जिन सिंध जे लाइ पंहिंजूं ज़िंदगियूं अर्पे छॾियूं हुयूं, उन्हनि मां के त आहिनि दासराज जहिड़ा जंहिंजी फैमिलीअ में उहो टैलेंट आहे या उन्हनि में उहा दिलचस्पी आहे सिंध जे बारे में, त उहे उन जे बारे में प्रोग्राम कनि था, या अनवर पीरज़ादो साहिबु आहे उन जो औलाद करे थो। बाक़ी ॿिया जेके आहिनि उन्हनि खे केरु यादि ई नथो करे। उन्हनि जो कमु तमामु वॾो आहे पर उन्हनि खे यादि नथो करे। ही थिएटर परफॉर्मेंस जेकी आहे सा सिराजुल हक मेमन साहब जी शाइरी कराची जाने सिंध रूहे वतन जेकी हुननि लिखी हुई 1 यूनिट जे दौर में, उन ते आहे ऐं उन लाइ आउं दावत ॾींदसि ग़ज़ल सिद्दीक़ ऐं बख़्तावर मज़हर खे कि अचनि ऐं हिकिड़ी थिएट्रिकल परफॉर्मेंस जे थ्रू हिन खे पेश कनि। इन जी चाचा सिराज जी तमामु ज़बरदस्त नज़्म आहे जंहिंखे आउं ऐं ग़ज़ल अॼु पढ़ण जी हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कंदासीं। ऐं कराची ऐं सिंध जा सिंगार ऐं रूहे वतन, तुंहिंजे माज़ीअ खे सलाम, तुंहिंजे माज़ीअ खे सलाम, मुंहिंजे माज़ीअ खे सलाम।
हा, उहो माज़ी जो बेहद रोशन और ताबां हुयो, जंहिंमें रोशन हुया उम्मीदनि जा चराग, आरज़ुअनि जा हज़ारे चंड उभरिया ऐं उम्मीदनि जा सितारा जागिया। अमनो आज़ादीअ संदे आकाश ते कल्पनाउनि उमंगनि जे थधी चांडाण हुई, हल्की हल्की जोत जे मांडाण हुई। मिठड़ा मिठड़ा गीत थे मुरकिया हिते, ॼण के ही को देसी गीतनि जो हो, गीतनि ऐं नग़मनि जो देस। ऐ कराची जान सिंध, ऐ रूह वतन, ऐ सितारनि जी ज़मीन, ऐं अप्सरान जा वतन, तुंहिंजे मिट्टी जे मथां अॼु बि चमकंदड़ आहिनि माज़ीअ जा नक्श, जेका ॿुधाए थी हज़ारे दास्तान, तुंहिंजी मिट्टी मां अचे थी जा सुगंध। सिंध जे माज़ीअ जी अज़मत तूं हुएं सिंध जी तहज़ीब जो सूरजमुखी, ॼण हुए तूं शाह जी हिक सूरमी, मज़हबी वेछन खां दूर, तो में हो ॼण अमन आलम जो मिसाल, ज़िंदगीअ जे अज़्म जी पाबंदगी, आदमियत जो सुहाल। ऐ कराची जान सिंध रूह वतन, अॻु बि तूं सौदागरनि जो शहर हुएं ऐं अॼु बि तूं आ सौदागरनि जो वतन, पर ॿिन्ही सौदागरनि में फ़र्क़ु आहे। अॻु जा सौदागर कंदा हुआ सिर्फ़ु हिकु सौदागरी, पर अॼु जा सौदागर त पिया नीलाम कनि पंहिंजो ई वतन। कणक जे मुठ ते विकामजे थो ही बहिश्त। ऐ कराची जान सिंध रूहे वतन, तुंहिंजो ही माहौल ॾिस कीॾो न आहे अजनबी, अंदरां ई अंदरां ॾिस ज़िंदगी पिसजे पई, तुंहिंजी रंगीनीअ जे पर्दे में लिकल आ, तुंहिंजी रंगीनीअ जे पर्दे में लिकल आ, ॾिसजे थो को इनकलाब, वक़्त जूं वागूं वरण लाइ बेकरार। कर थो मोड़े हित नऊं को दौर ॾिस, कर थो मोड़े हित को नऊं दौर ॾिस, ॾिस त ॾूरां ऐं उफ़क़ ते पिरहिया जाॻण लॻी, चाक थींदो ज़ुल्मतनि जो पर्दे तारीक़ तर। हर तरफ़ रोशन हक़ीक़त बहकंदी, सर बुलंद थींदो वरी हित लोकराज। ऐ कराची सिंध जा सिंगार, ऐ रूहे वतन, ऐ कराची जान सिंध, ऐ रूह वतन। चऊं था ऐं दावत ॾींदसि मैडम नूरुल हुदा शाह खे त हू स्टेज ते अचनि ऐं ॻाल्हि ॿोल। जीअं हींअर हिननि ऐ कराची नज़्म पढ़ियो, सिंध लाइ बि चई सघिजे थो, असांजी क़ौम लाइ बि चई सघिजे थो त असीं अहिड़ा त न हुआसीं जहिड़ा अॼु त नज़र अचूं। जिन शख़्सियतुनि खे हिते यादि कयो वेंदो, पर हक़ीक़त इहा आहे औरत जे मामले में मारवी खां खणो शाह साईं जेके औरतुनि जा किरदार ॾिना आहिनि, मारवीअ खां खणो या हक़ीक़त में बख्ता माई बख्ताव खां खणो, जितां बि अचो, त जदीद दौर में बि असांखे कई नाला 1947 खां पोइ थोरो पहिरीं नज़र अचनि था, कई नाला जेके फ़हमीदा हींअर खया बेगम। ऐं मूंखे ख़बर आहे त अॼोके नस्ल कई नाला विसारे छॾिया आहिनि, उन्हनि जो ख़्यालु आहे त इहे ई ॿ टे आऊं ऐं फ़हमीदा ऐं कुझु टे चारि नाला असांखे जेके नज़र था अचनि, सिंध में इहे ई नाला मौजूदु हुआ, ईअं न हुयो। कई नाला हींअर ज़हन में बि अचनि था, हूअं बि बेगम ख़दीजा ख़ानम दाऊद कोटो, एलिसा काज़ी, डॉक्टर तव्हां मूंखे करेक्ट कंदा जो अमीना हालेकोटो, बेगम ज़ीनत चन्ना ताज़ो, बेगम ज़ीनत अब्दुल्ला चन्ना ते जॾहिं प्रोग्राम थियो संदसि धीअ कयो त घणो कुझु नओं हो ॿुधण वारनि जे लाइ। डॉक्टर शम्स अब्बासी, दादी लीला, कई नाला आहिनि
आपा मरियम नोहाणी सिंध जे नियाणियुनि खे नन पढ़ायो। डॉक्टर सारा सिद्दीकी उन खां घणो पुठियां, तव्हां घणो पुठियां वञो, जेकॾहिं पाकिस्तान जो वजूद बि कोन हो उन खां घणो पुठियां वञो त डॉक्टर सारा सिद्दीकी नज़र थी अचे, जेका शिकारपुर जी हुई, जेका हिते कराची में वरहनि जा वरह हॉस्पिटल हलाईंदी रही ऐं हिकिड़ो वॾो डॉक्टरनि में वॾो नालो हो। डॉक्टर शम्स अब्बासी जो नालो फैमिली जा वरितो, संदसि भेण हुई डॉक्टर महरुनिसा अब्बासी। इहे सभु माण्हू हुआ। ऐं गॾियल कुझु यादगिरियुनि जे हवाले सां ऐं कुझु ॿियनि हवाले सां बि ॻाल्हाईंदी हलां। दादी लीला हीरचंदाणी जो नालो वरितो फैमिली ॾाढी आहे। सिंध में रवादारीअ जो जेको जनाज़ो खॼे पियो हींअर, इहे सभु ॾिसनि पिया। मज़हब जे नाले ते सिंध कॾहिं बि कंहिं ते हथु न खयो। या उहा धरती हुई हिन रीजन जी जिते हर इंसान पंहिंजे मज़हब में आज़ादु हुयो। इन हद ताईं जो अॼु शाह साईं जो जेको रिसालो तव्हांजे हथ में आहे, उन रिसाले खे कंपाइल करण वारो डॉक्टर गुरबख्शाणी सिंधू हुओ, जे पहिरियों बैत गंज मां खणी अवल अला अलीम रखियो। ऐं इहे रवादारीअ जा कई मिसाल आहिनि। शाह साईं जी सॼी शाइरी तव्हांजे अॻियां इन रवादारीअ जो मिसाल आहे। पर सिंध में हिंदू मुस्लिम फ़साद जो कॉन्सेप्ट ई कोन हो। अॼु मुसलमान मारियो थो वञे ऐं उन जे जनाज़े खे, उन जे लाश खे साड़ण जे खां बचाइण लाइ हिकिड़ो हिंदू ई पंहिंजो कुल्हो थो ॾिए। माना अॼु बि असां किथे न किथे जीअ रहिया आहियूं। दादी लीला हीरचंदाणी जो नालो हींअर वरितो वियो। एजुकेशनिस्ट हुयूं, सॼी ज़िंदगी उनजी रवादारीअ जो मिसाल ते तव्हांखे ॾियां। दादी लीला नातूं ॻाईंदी हुई, नातूं पढ़ंदी हुई। ऐं छा त दादी लीला नातूं पढ़ंदी हुई, जे आशिक़ रसूल ॿुधे त हैरान रहिजी वञे। मूं दादी लीला खां उहे नातूं, ईअं न आहे मुंहिंजी ॿुधल ॻाल्हि न आहे, मूं दादी लीला खां उहे नातूं पाण वेही ॿुधियूं ऐं वॾे शौक़ सां मूंखे ॿुधाई। दादी लीला मूंखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो। ही ॾिसो, असांजो हिंदू जेको असांजे विच में रहे थो, जेको अॼु असां खां जान माल ऐं इज़त जे पनाह जो तलबगार आहे। दादी लीला जो हिकिड़ो वाक़ियो आहे। ख़बर न आहे डॉक्टर प्रदीप हिते आयल आहे या न। संदसि हिकिड़ो ई पुटु डॉक्टर प्रदीप ज़िया जे दौर में किडनैप थी वियो। पाण मूंखे ॿुधाई कि प्रदीप किडनैप थी वियो। मूंखे धाड़ेलनि फ़ोन कई त हेतिरा पैसा ॾियो। मूं चयो आउं एजुकेशनिस्ट आहियां, मुंहिंजो मुड़ुसु बि हिन खाते में रहियो, असां सॼी ज़िंदगी हलाल जी कमाई खाधी, असां एतिरा पैसा ई कोन गॾु कया त ॾेई सघूं। ॿिए ॾींहुं आउं शाह साईं वटि वियसि, शाह अब्दुल लतीफ़ इटाई रहमतुल्लाह अलैह, आउं उते वियसि। ऐं मूं वञी शाह साईं खे चयो त अॼोके ॾींहं में मूंखे मुंहिंजो पुटु पहुचाए ॾे। आउं घर आयसि। सुबुह जो फजर जो बैल दरवाज़े जी थी, दर खोलियमि, प्रदीप बीठो हो। प्रदीप खे चयमि तूं कीअं आयो आहीं? चई मूंखे हुननि हाईवे ते हाणे बीहारियो, चयूं हुन रुख ते हैदराबाद अथई ऐं पुठियां मुड़ी न निहारजई, जेका बि गाॾी हिन पासे वञे उन खां लिफ्ट वठि ऐं घर वञ। ऐं अची वियो आहियां। जे दादी लीला मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाई, जेका असुल ॻाल्हि आउं तव्हांखे ॿुधाइण थी चाहियां। जॾहिं दादी लीला मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाई त मूं थोरो पंहिंजी एक्साइटमेंट शो करण लाइ मूं चयो अच्छा, त मूंखे चई छा थी सम्झी, असीं उहे माण्हू आहियूं
जेके पत्थरनि जे पुतनि मां पंहिंजो कमु कढियो वञो, ही त जीअरो शाह भिटाई आहे। दादी लीलावट जेको चई त असां सॼी ज़िंदगी हलाल जी कमाई खाधी आहे, अॼु त हलाल जी कमाई मुसलमाननि में बि हिकिड़ो ख़्वाब बणिजी चुको आहे, हिकिड़ो ख़्याल बणिजी चुको आहे। उन दादी लीलावट पोइ इन ई ॻाल्हि सां गॾु मूंखे ॿुधाई त सॼे पाड़े जूं मायूं पंहिंजा पैसा मूं वटि अमानत तौरु रखंदियूं आहिनि। हिकिड़ो दफ़ा पैसा जेके मूं वेड़े रखिया गुम थी विया ऐं परेशान थी वियसि, ऐं वरी भिटाई साहिब खे सॾु कयो। मूं चयो मुंहिंजी इज़त जेका आहे पर सॼे पाड़े में ख़राबु थी वेंदी, मूंखे पैसा ॻोल्हे ॾे। थोरी देरि खां पोइ ॾिठमि त हिकिड़ो सॻो पियो लटके, छिकियमि त उन में पैसा रहिया। मक़सदु ॻाल्हि जो हिकु अहिड़ी शख़्सियत, सॼो पाड़ो जंहिं वटि पंहिंजो अमानतूं रखंदो। अब शम्स अब्बासी, कई नाला आहिनि सिंध जा, औरतुनि जा, अॼु औरतूं आहिनि सिंध जे नियाणियुनि जा जिन खे अब शम्स अब्बासी ठाहियो। अॼु तव्हांजे साम्हूं आहे फहमीदा हुसैन आहे, सुल्ताना सिद्दीकी आहे, फहमीदा रियाज़ आहे, अनीस हारून आहे, कई नाला, महताब राशिदी आहे जिन खे, ऐं इन खां अलावा कई नाला आहिनि जिन खे आप शम्स अब्बासी ठाहियो। ठाहिणु मतिलबु उन्हनि खे पंहिंजे पेरनि ते कोन्हे बीहारियईं, ठाहिणु मतिलबु उन्हनि खे ईअं ठाहियईं जिन सिंधी समाज खे अॻियां हली ठाहियो, जिन सिंधी समाज खे अॻियां वधायो, जिन जो किरदारु तव्हांजे साम्हूं आहे। ऐं आप शम्स अब्बासी मूंखे हिकु दफ़ा पुछियोमांसि तव्हां साड़ी कॾहिं खां था पायो? सदाईं साड़ी पाईंदी हुई। आउं संदसि शागिर्द कान हुयसि, मुंहिंजी सांस कचहरियूं रहियूं हुयूं। पुछियोमांसि तव्हां साड़ी कॾहिं खां पिया पायो? जी जॾहिं पाकिस्तान कोन हो, हिंदू मुस्लमान गॾु हुआ, उन ज़माने में सिंधी मुस्लमान पंहिंजनि धीअरुनि खे पढ़ाईंदा कोन हुआ, अञा घटि घटि पढ़ाईंदा। जी मुंहिंजी माउ मूंखे ऐं मुंहिंजी भेण नेहरू खे साड़ी पाराए टांगे में विहारे स्कूल मोकिलींदी हुई ताकी मुसलमाननि जे पाड़े मां लंघूं त सम्झनि त हिंदू जूं छोकिरियूं आहिनि ऐं केरु असांखे कुझु चवे न। हिकिड़ो वॾो पाण रिटायरमेंट जी एज खां घणो पोइ PhD कई। पुछियोमांसि मुंहिंजो एॾो लेट तव्हां छो PhD कई आहे? जी मुंहिंजो ख़्वाबु हो, ऐं ख़्वाबु पूरो करे वञणु थी चाहियां। मुंहिंजो ख़्वाबु हो त PhD करियां। समाज उहो हो, इन समाज खे जीअं ठाहियो वियो ऐं अॼु जेको समाज आहे, अॼु जेका बदज़बानी आहे असांजे अॻियां, डॉक्टर शम्स अब्बासी सिंध जा कई ॿार, ख़ासि करे सां छोकिरा पंहिंजे वॾेरनि जा, ज़मींदारनि जा पंहिंजे घर में रहिया, पढ़ाया, हॉस्टल कई पंहिंजे घर खे, उन्हनि जी ट्रेनिंग कई। हिकिड़ो दफ़ो आउं सां गॾु हुयसि ऐं तमामु पुराणी ॻाल्हि आहे, 88 जो ज़मानो हो जेका इलेक्शन थी, उन इलेक्शन में पाण एक्टिव हुई, आउं सां गॾु हुयसि। मूंखे असिस्ट पे कयो, असां राउंड पे हयो, उहो ई असां सिंधियुनि में को कमु त आहे कोन पीपल्स पार्टीअ जो कमु करण खां सवाइ, सो आउं बि उन में शामिलु हुयसि। हिकिड़ी जाइ ते हिकिड़ो टनू मोहम्मद ख़ान हिकिड़ी पोलिंग ते ख़बर पई त उते उहा पोलिंग तव्हां सिर्फ़ु समाज ॾिसो, ऐं तव्हांखे समाज ॿुधाइण थी चाहियां जेको हिननि माण्हुनि ठाहियो। हिकिड़ी पोलिंग स्टेशन जेका टनू मोहम्मद ख़ान जे मीरनि जे घर में हुई, ऐं माण्हुनि अची ॿुधायो त मीरनि जूं औरतूं बेगमात जेके उन्हनि जूं आहिनि, उहे पंहिंजी नौकरियाणियुनि खे बीहारियो, पाण ठपा पियूं हणनि। असीं पीपल्स पार्टी खे बचाइण लाइ पहुची वियासीं। उते पहुतासीं, मीरनि जो गढ़, मीरनि जो घर, दूल्हा शाह जो पिड़ चवंदा आहिनि उन जाइ खे।
असां अंदरि पोलिंग स्टेशन में अंदरि गिड़ियासीं, अॻियां आप शम्स पुठियां आऊं बीह रही। अचानक हीअं ज़ोर सां गजंदड़ आवाज़ में चई, मुमताज़। हिकु कदावर माण्हू आयो, उहो आप शम्स जे पेरनि में किरी पियो, ॿई हथ हुनजे पेरनि ते रखियो। आउं त सिर्फ़ु तमाशबी हुअसि, मूं ॾिठो पियो। हुनखे चई, तूं छा पियो करे? ही सबक़ु तो सिखियो आहे त तूं अवाम जा वोट जेके आहिनि उन्हनि खे पंहिंजी मर्ज़ीअ सां पियो हलाई। आपा माफ़ करो। आपा शम्स खे विहारियईं, मूंखे विहारियईं। ख़बर पई मुंहिंजी मुमताज़ टालपुर हो। नंढपण में आपा शम्स अब्बासी जे घर में रही प्राइमरी स्कूल पढ़ियो हो ऐं अॼु बि पंहिंजे खटण जे इलेक्शन खटण खे दाव ते लॻाए उन सॼी पोलिंग खे रोकराए छॾियो ऐं आपा शम्स अॻियां पेरनि में हुनजे वेठो रहियो। ही समाज हो जेको ठाहियो हो। इहो समाज न हो जेको औरतुनि खे सोशल मीडिया ते गारियूं ॾे, घटि वधि ॻाल्हाए। हिननि उहो समाज न ठाहियो। अदी खैरुनिसा जाफ़री फ़हमीदा हींअर ॻाल्हि की कदावर कहाणीकार आहे, तमामु देरि सां लिखियईं, साइकिल लिखणु शुरू कयूं हुयूं ऐं कुझु लिखियूं हुयूं। मुंहिंजी हिननि सां कीअं दोस्ती थी मूंखे अॼु ॾींहं ताईं यादि नथो पवे। कीअं हुननि सां विच में विहण मूं शुरू कयो। ऐं कराची खां हैदराबाद वेंदी हुअसि, अदी खैरूअ जे घर, लैला बाना जे घर ऐं हिननि सां कचहरियूं। ऐं सम्झां थी हुननि मूंखे घणो कुझु ॾिनो बि, हाणे सम्झां थी हुननि कचहरियुनि में। खैरुनिसा जाफ़री को बि हुन में ॾेखाव कोन हो। प्योर सिंधी औरत, सिंधी छोकिरी, कमाल जो, बेबाक, बे इंतहा बेबाक। को मर्द छा बेबाक एतिरो हूंदो जेतिरी खैरुनिसा जाफ़री हो। मां सां संदसि एॾो प्यार ऐं एॾी प्योर हुई। ऐं रुॻो हुनजे जेको हुनजी ज़ात जी शख़्सियत जी गहराई आहे, एॾी प्योर हुई। जेॾां वेंदी पंहिंजी माउ खे पाण सां गॾु वठी वेंदी। मां सादी सूदी हिकिड़ी औरत, आम औरतुनि जहिड़ी मां गॾु हूंदी हुअसि। मूं चयो, तव्हां हर जाइ ते माउ खे वठी था वञो, इंजॉय करे थी? जी इंजॉय करे न करे, ॾिसे त पई माण्हुनि जूं शिकिलियूं। ज़िंदगीअ में कुझु बि कोन ॾिठो अथसि। ऐं चाहियां थी त दुनिया ॾिसे, ऐं जेतिरी बि ॾेखारे सघां थी। साइमा संदसि धीअ हूंदी, ख़ुदि एतमादी एतिरी जो साइमा चवंदी ईअं हुई, साइमा खे डॾे ते खणणो आहे। साइमा कच्छ में पाण स्टेज ते अची ॻाल्हाईंदी। बेनज़ीर भुट्टो असां पोइ ॾिठी, जेका प्रेगनेंसी जी हालत में प्राइम मिनिस्टर थी ऐं जीअं असेंबली में ॻाल्हायो। असां सभ खां पहिरीं अदी खैरू खे ॾिठो, जेका नंढड़ी धीअ कच्छ ते खणी माइक ते बि ॻाल्हाईंदी हुई। अदी खैरू जी माउ एॾी सादी हूंदी। ऐं जॾहिं संदन घर वेंदी हुअसि त मूंखे चवंदी त खैरूअ जे लाइ मूंखे तूं बीबी आहीं, खैरूअ लाइ मूंखे सॻो वठी ॾे। हुन जेको संग अचे, शादी थियसि। आउं शर्माईंदी हुअसि, मुंहिंजो दिमाग़ु अञा ॿिए क़िस्म जो हो। ऐं चवंदीसि आउं इहो कमु कंदी कोन आहियां, मूंखे अचे नथो। मूंखे केॾी चई, तुंहिंजा पैसा त कोन था ख़र्च थी, अदी खैरू तुंहिंजा पैसा त नथा ख़र्च थी न। मुंहिंजी माउ जो तो में यकीन आहे, सैयद हुअण जे करे तूं मूंखे सॻो वठी ॾे, ऐं वधी छॾींदसि। मूं सॻो वटे संदसि चवण ते ॾिनो। पाण ॿधई मुंहिंजे साम्हूं। न त 15-20 ॾींहंनि में संदसि शादी थियण लॻी। मूंखे चई, ॾिस उहा शादी नाकाम थी। मूं चयो, हाणे ॾिसो सैयदनि जे सॻे जो असरु, शादी तव्हांजी नाकाम थी वई। ख़ैर निसा हिन सिंधी समाज में आज़ादीअ सां स्मोकिंग कंदी, मॉडर्न कान हुई, बिना शादी
पढ़ियल लिखियल स्मोकिंग कंदी बीड़ी पीअंदी हुई बेबाकीअ सां सिंध जे समाज ते कमेंट कंदी हुई ॻाल्हाईंदी हुई ऐं उहा अॼु असांजे विच में हिते मौजूदु कान्हे संदसि बेस्ट फ्रेंड्स में हाणे आई आहे तनवीर लैला बाना कादिर जूणे जंहिंसां साहेड़ियुनि वांगुरु मुंदा कंदी हुई उन जेको कुझु हू चवंदो हो उहो ई कुझु हुन सां ओड़ो ई ॻाल्हाईंदी हुई ॿई हिक ॿिए जे टकर जा हुआ अञा घणो कुझु ॿियनि खे बि ॻाल्हाइणो आहे जीजी ज़रीना ऐं आख़िर में जीजी ज़रीना ते ॻाल्हाईंदसि सुल्ताना वकासी आहे त आहे आऊं लाहौर में पलियसि 15 सालनि जी उमिरि में सिंध आयसि सिंधी पढ़ियल कान हुयसि इहा की अलॻि कहाणी मूं कीअं सिंधी पढ़ी पोइ कीअं मूं कहाणी लिखियूं सिंधीअ में फ़हमीदा वेठी आहे हुनजे ज़ाहिरात में वॾो ताउन रहियो हुनमें पर आउं सुञाणंदी बि कान हुयसि कंहिंखे मूंखे ख़बर कान हुई जीजी ज़रीना केरु आहे अमर जलील केरु आहे रसूल बख्श पली जो केरु आहे मूंखे सुल्ताना वकासी सुल्ताना जो असुल नालो अकरम सुल्ताना असीं अॼु अकरम चवंदा हुआसीं सुल्ताना वकासी मूंखे अमर जलील सां मिलण वठी वई खेसि मिलणो हो मूं सिर्फ़ु ॾिठो बि त हीअ को माण्हू आहे जंहिंजो नालो अमर जलील आहे मुंहिंजी कज़िन हिकिड़ी आहे ज़ुबैदा कॉलेज में पढ़ंदी हुई ज़ुबैदा कॉलेज में को फंक्शन हो हुनखे कार्ड ॾियणो हो जीजी ज़रीना खे मुंहिंजी जीजी ज़रीना खे कार्ड ॾियणो आहे तूं हलंदी उन खां पहिरीं जेका असल ॻाल्हि आहे इहा ख़बर कान हुई त जीजी ज़रीना केरु आहे रसूल बख्श पली जो केरु आहे सुल्ताना वकासी जी दोस्ती हुई नसीम ठेबो सां नसीम ठेबो जो पली जे हिसाब सां को सुठो तजुर्बो कोन रहियो सुल्ताना केॾी मूंखे चयो त हिकिड़ो पली जो साहु अथई चवनि था मुअल माण्हूअ जा हॾा बि उनजो सुरमो ठाहे अखियुनि में थो विझे ऐं जेका छोकिरी उनखे ॾिसे थी उन ॾांहुं निहारे थी उहा उन ते आशिक़ थो पए हूंदो को पली जो साहु मुंहिंजी कज़िन खे कार्ड पहुचाइणो हो जीजी ज़रीना खे कार्ड ॾियणो आहे हली थी हल गॾिजी वियसि इहे ई 16 साल 17 साल वारी उमिरि वियासीं दर ते ख़ान ॾिनोसीं हिकिड़ो माण्हू सादी गोॾ में गंजीअ में पुठियां 2 कुता उन मथां निहारियो असां सम्झो बाबा जीजी ज़रीना आहे चीत आहे मुंहिंजी कज़िन चयसि त उनखे ॿुधायो त नूरुल हुदा शाह इहा मूं 2 टिकाणियूं छपियूं सो हुन मुंहिंजो रोक ते अचो हुन चयो अंदरि अचो वियासीं अंदरि सादरी हिकिड़ी और वॾो थल्लो नंढिड़ो कमिरो सियासतदाननि वांगुरु पली जे साहब वटि उन दौर में कोई बि मूं कोन ॾिठो हूंदी त का वॾी गाॾी हूंदी त सादो रहण करणु Prior to this, we heard Madam Nurul Huda Shah speak about the transformational contributions that Apa Shams had towards education of younger generations in Sindh and the impact that it has had on the women that we see around us today. Request Fiza Pitafi, who is a young writer herself, to come on stage and share the contributions of Apa Shams Abbasi in creating such an environment, such an conducive environment. My headmistresses तॾहिं काम हासिल करण स्कूल में हासिल करण वई मूं वञण सां पहिरीं सोचियो त असांजे ॿाहिरां जूं छोकिरियूं कीअं पढ़ंदियूं छाकाणि किथे हाई स्कूल कोन हो हीउ पहिरियों हाई स्कूल पाकिस्तान खां पोइ ठहियो त ॿाहिरां ॿियनि ज़िलनि जूं छोकिरियूं कीअं अची पढ़ंदियूं हिते ज़बरदस्ती विरी झिरी इहा हिते हास्टल ठारायो तंहिंखां पोइ जॾहिं कॉलेज खुलियो त पहिरीं इंटरमीडिएट हो इंटरमीडिएट आर्ट्स थियो पोइ इंटरमीडिएट साइंस करायमि पोइ लेबोरेटरीज़ ठारायमि तंहिंखां पोइ BSc क्लासिस करायमि BSc क्लासिस बिल्कुलु यूनिवर्सिटी नथी कराई फिर होम इकोनॉमिक्स इंट्रोड्यूस करायमि फिर BA ऑनर्स कराया ऑनर्स वो कराया तंहिंखां पोइ BSc क्लासिस करायमि होम इकोनॉमिक्स BSc ताईं कराया तंहिंखां असांजी छोकिरियूं हुतां वेंदियूं कराची में उन्हनि खे एडमिशन में तमामु घटि मिलंदी हो होम इकोनॉमिक्स में
तंहिंखां पोइ ब्यूरो में अचण खां पोइ जेके असांजे ट्रेनिंग स्कूल्स आहिनि उन्हनि जो जेको स्टेटस आहे दर्जो आहे सो तमामु घटि हो। मूं सोचियो त जेके टीचर्स खे असीं ट्रेन कयूं था जीअं असांजे फ्यूचर में टीचर्स खे ट्रेन कंदा उन्हनि जो स्टेटस ॿियनि स्कूलनि खां वधीक हुअणु घुरिजे। पोइ उन्हनि खे असां इंटरमीडिएट कॉलेज जो करायूं ऐं सभई प्रिंसिपल्स 18 ग्रेड जा करायूं। तंहिंखां पोइ सभई जेके लेक्चरर्स हुते जा 17 ग्रेड जा थिया, न त 14 ग्रेड जा हूंदा हुआ। ऐं जेके टीचर्स स्कूलनि में न हली सघंदा हुआ या जेके इनएफिशिएंट सम्झा वेंदा हुआ त ट्रेनिंग स्कूल में मोकिलींदा हुआ त वञी हुते बेकार वेही रहनि। त हाणे अलाह जो शुक्र आहे हुते हाणे जेको स्टेटस उन्हनि जो बहितर आहे। सभु को इहो मुंतज़िर थो थिए त ट्रेनिंग स्कूल में खणनि था। मुंहिंजी उमिरि 24 साल हुई जॾहिं मां हेड मिस्ट्रेस थियसि, एतिरी मैच्योर बि कान हुअसि। तंहिं हूंदे ईअं ई चई रही नओं स्कूल आहे, तोखे जंहिंखे वणे तंहिंखे तूं रख, मूंखे हुनजी एप्लीकेशन मोकिल, मां येस कंदुसि। त जॾहिं मूं अहिड़ो कॉन्फिडेंस रखियईं त मूं सम्झो त मूंखे हुनजे मयार ते पूरो अचिणो आहे। तंहिं करे मूं एतिरी महिनत सां कमु कयो ऐं जेके बि मूं हुनखे टीचर्स मोकिलिया उनजी अपॉइंटमेंट करे ॾिनई। ऐं जीअं मां चवंदी हुअसि तंहिंखां पोइ छाकाणि जो मुंहिंजो इंट्रस्ट आहे त जेके बि बेवाह मायूं हूंदियूं आहिनि या छोकिरियूं हूंदियूं आहिनि जे ज़रूरतमंद हूंदियूं आहिनि उन्हनि जी मां कंदी आहियां। उहो त जेकर मां न बि हूंदी हुअसि अफ़वाज़ अटैच, जीअं छोकिरियूं जेके घर मां निकिरनि थियूं रुसी थियूं निकिरनि उन्हनि खे पनाह ॾियणु, उन्हनि खे पढ़ाइणु, उन्हनि खे सेट करणु। की छोकिरी हुई सा बंगाली हुई, उहा को माण्हू अगवा करे वियो, पोइ आई, पोइ असां लेडीज़ क्लब में रखियोसीं की मां हिते कान रहंदसि, मां तो वटि रहंदसि। त मूं रखियोमांसि 5-6 महीना रहियोमांसि। पोइ मूं चयो किथे शादी करी त कराए छॾियां। उनखे पंहिंजे घर में वेही शादी करे उनखे हाणे ख़ुशि आहे। उनखे 5 ॿार अञा ताईं बि डॉक्टर हालीपुटा जी जेका वाइफ हुई अमीना, ऐं मां नंढे हूंदे खां वठी मुंहिंजी शागिर्द हूंदी। पोइ मैट्रिक करण खां पोइ माइट नथे पढ़ायसि, पोइ मूं BA ऑनर्स करायोमांसि, MA करायोमांसि, पोइ नौकिरी ॾियारीमांसि। पोइ डॉक्टर हालीपुटे चयो त मूंखे शादी कराए, वञी शादी करायां। दावत ॾींदसि स्टेज ते डॉक्टर नुसरत एच खान के जेके मेडिकल प्रोफेसर आहिनि पाण ऐं धीअ आहिनि अपा शम्स बासी जो, उहे स्टेज ते अचनि ऐं उन्हनि जी शख़्सियत ते ॻाल्हि ॿुध। Anyway, few memories I can share in the childhood. नंढपण जो केतिरियूं यादगिरियूं आहिनि जेके मुंहिंजे ज़हन में जुड़ियल आहिनि ऐं मां सम्झां थी मुंहिंजे किरदार खे तरतीब ॾियण में मददगार आहिनि। अम्मा कंपैशनेट प्यारी मां हुई जेका पंहिंजे प्यार जो मुज़ाहिरो कंदी हुई अमल सां, लफ़्ज़नि सां न। Being a working woman, Amma made sure that her daughters were educated and education में तमाम घणो इंटरेस्ट वठंदी हुई, पर इहो भी केयर कंदी हुई त असांखे न्यूट्रिशन वग़ैरह एंड एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ भी राउंडेड पर्सनालिटी हुजे, तो पर्सनल इंटरेस्ट वठंदी हुई। मूंखे यादि आहे त केतिरा ई भेरा मूंखे यादि आहे त हू असांखे खाराइण जी कोशिशि कंदी हुई जॾहिं असां चौधारी डोड़ींदा हुआसीं ऐं अम्मा पुठियां हूंदी हुई असांजे, ऐं कॾहिं बि नाराज़ न थींदी हुई। स्कूल में एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ ते तमामु घणो ज़ोर हो। असांखे रीडिंग हैबिट डेवलप करण लाइ अम्मा लाइब्रेरी जी मेंबरशिप वग़ैरह ॾियारींदी हुई। ऐं असांखे यादि आहे त मरी मॉल रोड ते असां वॉक कंदा हुआसीं ऐं उते आई रिमेंबर क्वाइट क्लियरली त ही मिसिस नुसरत भुट्टो ऐं पिंकी, शी यूज़ टू बी इन अ फ्रॉक बिकॉज शी हू पढ़ंदी हुई गवर्नमेंट मरी कॉन्वेंट में, ऐं लेटर ऑन मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ठही। तो वी यूज़ टू मीट दम ऑन द मॉल रोड वॉकिंग, ऐं उन ज़माने में मरी मॉल रोड वॉज नॉट वेरी क्राउडेड। अच्छा, ऐं पंक्चुअलिटी एंड डिसिप्लिन असांजे घर में तमामु घणो हो बिकॉज वी वर स्टूडेंट्स। अम्मा वर्किंग हुई, बाबा लॉयर हो, तो यू नो वी हैड लॉट ऑफ डिसिप्लिन इन द हाउस। मगर
इहो मील टाइम जेके आहे न, डिनर ऐं लंच, उन वक़्तु सभिनी जी मुलाक़ात हूंदी हुई ऐं डे जा प्रॉब्लम्स सां सभु डिस्कस थींदा हुआ. ॿीहर दावत ॾींदसि हिकु डायनेमिक आर्टिस्ट, एक्टर, थिएटर प्रैक्टिशनर मुख़्तावर मज़हर खे त हू स्टेज ते अचनि ऐं बाक़ाइदगी सां जीजी ज़रीना जे पैनल जो आगाज़ कनि. जीजी ज़रीना बलोच या मुंहिंजे लाइ अम्मा ज़रीना बलोच, उन जे लाइ अॼु हिकिड़ो पैनल डिस्कशन सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ तरफ़ां इन करे बि दिलचस्प आहे जो अम्मा ज़रीना ते हूअं वक़्तनि फ़वक़्तनि प्रोग्राम थींदा रहंदा आहिनि. अम्मा ज़रीना खे यादगिरियूं मिलंदियूं रहंदियूं आहिनि. चवंदा आहिनि को बि इंसानु तेसि ताईं ज़िंदा आहे ऐं गुज़ारे नथो वञे जेसि ताईं उनखे यादि करण वारा माण्हू मौजूदु हुजनि. त वाताजो साहब, तव्हां अम्मा खे एज़ अ राइटर कीअं ॾिठो ऐं छा था सम्झो? सिंध जी सूंहं जीजी ज़रीना. जीजी ज़रीना बलोच सिंध दोस्त, वतन परस्त, क़ौमी फ़नकार, राग जी राणी ऐं सिंध जी कोयल हुई, जंहिं सिंधी लोक गीतनि ऐं जदीद सिंधी शाइरीअ में रूह फूके सिंधी संगीत खे सिंध में ऐं दुनिया में मशहूरु कयो. जीजी बुनियादी तौरु सिंध जी क़ौमी ऐं अवामी तहरीक जी हिकु बहादुर औरत ऐं सूरमी हुई, जंहिं कॾहिं बि दग तब्दील न कयो, न थकी, न झुकी, न विकी ऐं न ड्रिनी. उहा बेबाक फ़नकार हुई जंहिं न रुगो क्लासिकी शाइरी ऐं लोक शाइरीअ खे नवां सुर ॾिना, पर जदीद सिंधी गीतनि ऐं क़ौमी अवामी शाइरीअ खे ॻाए वॼाए सिंध जे कुंड कुड़छ में पखेड़ियो, पर सिंध जे आवाज़ खे हिकु रुख़ ॾिनो, हिकु सिमत अता कई. हूअ सिंध जी बेमिसाल, ग़ैर तकरारी, हर दिल अज़ीज़ ऐं हरवासी फ़नकार हुई, जंहिंखे नंढो वॾो प्यार, एतिराम ऐं मोहबत मां जीजी सॾींदो हो ऐं दिलि सां संदसि इज़त कंदो हो. हुन कॾहिं बि इज़त घुरी न वरिती, पर हुन हर हंधि इज़त पाती ऐं मान माणियो. हिनखे ज़िंदगीअ में बि जीजी सॾियो वियो, पर विछड़ी वञण खां पोइ बि जीजी सॾियो वञे थो. उहा कहाणीकार बि हुई. संदसि लाज़वाल कहाणी जीजी एॾी त मक़बूल थी जो संदसि नालो ई जीजी पइजी वियो, जंहिं आॾो संदसि असुलु नालो आमना ऐं फ़नकाराना नालो ज़रीना बलोच माठा थी विया. सिंधी अदबी दुनिया में जीजियूं ॿ थी गुज़रियूं आहिनि. हिकु मारवी रिसाले जी बानीकार एडिटर जीजी ज़ीनत अब्दुल्ला छन्ना ऐं ॿी जीजी ज़रीना बलोच. पर ज़रीना जी जीजीअ वारी हैसियत क़ौमी मंचता माणे चुकी आहे. जीअं जोयो साहब हिकु हो, मोहम्मद इब्राहिम जोयो, जीअं बलोच साहब हिकु हो, डॉक्टर नबी बख्श बलोच, तीअं जीजी बि हिकु हुई, जीजी ज़रीना बलोच. जीजी ज़रीना बलोच कामरेड हैदर बख्श जतोई, अब्दुल करीम गदाई, शेख अयाज, नियाज़ हमायूनी, उस्ताद बुखारी, तनवीर अब्बासी, इमदाद हुसैनी, खाकी जोए ऐं ॿियनि जदीद शाइरनि जी शाइरीअ गीतनि खे ॻाए नवां सुर ऐं नयूं धुनूं ॾेई सिंध में लाज़वाल मंचता ॾियारी ऐं साबित कयो त शाइर ऐं फ़नकार ॾात ऐं सुर जे संगम सां शाइरी ऐं संगीत खे अमरता बख़्शे सघनि था. जीजी ज़रीना सिंध जी आशिक़ सादिक हुई. सिंध हुन जे नेणनि ऐं नीह जो मर्कज़, महवर ऐं मुहर्रिक हुई. सिंध जे क़ौमी मेड़नि, रूह रिहाण जे सालियाननि जशननि, सिंधी अदबी संगत जे सालियान मेड़ाकनि, यूनिवर्सिटियुनि ऐं कॉलेजनि में शागिर्दनि जे जलसनि, लतीफ़ साईंअ जे दिहाड़नि, क़ौमी ऐं अवामी जलसनि, साईं जीएम सैद जे सालगिरहनि, रिहाणियुनि, शामुनि ऐं तक़रीबुनि जी सूंहं ऐं सोभिया हुई. उन में को बि वधाउ न आहे त वन्युनि जे कहरी कोट केराइण में जीजी ज़रीना बलोच जे ॻायल क़ौमी गीतनि जूं ज़ोराइतियूं ज़रबूं बि शामिलु हुयूं. साथ हलंदो रहे, लाट भरंदी रहे नौजवान साथियो सिंध जा वारसो. जीजी नए नस्ल जी रहबर, उत्साह ऐं बेसाह हुई. उहा जॾहिं शेख अयाज़ जी हीअ लोली ॻाईंदी हुई, शाल दोदो थिए, शाल दूल्हे थिए, शाल सूर्य थिए, सिंध ते सिर ॾिए, लोलियूं ओ अभा लोलियूं लोलियूं, त जिस्म जा वार उभा थी वेंदा हुआ. ऐं जॾहिं हूअ शेख अयाज़ जो ही अमर गीत ॻाईंदी हुई, मां तोखे गीत ॾियां ओ धरती, तूं मूं ते ज़ंजीर विझी, त सॼी सिंध जी क़ौमी तहरीक
ऐं अवामी तहरीक ऐं सिंध जे अर्दनि ऐं न झुकंदड़ अदीबनि ऐं शाइरनि जो तसवुरु ज़हन में उभरी ईंदो हो ऐं खेनि सलाम करण लाइ दिलि उछलूं खाईंदी हुई। जीजीअ हैदरबग जतोई जी शाहकार नज़्म जीए सिंध जाम मुहबत पीए सिंध खे क़ौमी गीत ऐं जंगी तराने जो रूप ॾेई छॾियो हो। जीजी ज़रीना हिकु बहादुर माउ ऐं हिकु सुघड़ ज़ाल हुई। हिन औलाद जी तरबियत ऐं ज़हनी सिख्या में का बि कसर न छॾी। हू मोहबत जो महिराण हुई जंहिंमां ख़ानदान त छॾियो पर सॼी सिंध जे नौजवान नस्ल अदीबनि शाइरनि फ़नकारनि ऐं क़ौमी कारकुननि सिक जूं सुर्खियूं भरियूं। जीजीअ जो विछोड़ो दिलि ॾारींदड़ ऐं ॾुखोईंदड़ हो ऐं अयाज़ जूं ही सिटूं संदसि बारे में केॾो न सच साबित थियूं। ॿी ख़बर न आहे पर मरण खां पोइ तोसां गॾिजण जूं हसरतूं रहंदियूं। इन गज़ल खे अमरताब जीजी ज़रीना बलोची बख़्शी हुई। जीजी ज़रीना न रुॻो अयाज़ लतीफ़ ऐं असलम परवेज़ जी माउ हुई पर हू असां समूरनि क़ौमी कारकुननि ऐं अदीबनि जी बि जीजी ऐं अमड़ हुई। सिंध जो हर साले पुट खेसि पंहिंजी जीजल अमड़ वारो एतिराम प्यार ऐं मान ॾींदो हो। मूंसां बि संदसि अथाह प्यार हो जंहिंजी शायदि अयाज़ लतीफ़ ऐं अदी ससी पली जो ॾेई सघनि था। ज़रीना बलोच सिंध जे सवें गीतनि खे हसीन वणंदड़ ऐं मुनासिब धुनूं ॾिनियूं। हू राग जी हक़ीक़ी राणी ऐं सिंध जी उम कुलसूम हुई। संदसि गले में जेको सुर ऐं सोज़ हो उन में कोयल जे आलाप वारो दर्द ऐं मेठाज हो ऐं हूअ वाक़ई हुई बि त सिंध जी कोयल। साईं जीएम सैद, काज़ी फैज़ मोहम्मद, कामरेड ग़ुलाम मोहम्मद लिगारी, मोहम्मद इब्राहिम जोयो, हफ़ीज़ कुरैशी, शेख अयाज़, साईं रसूल बख्श पलीजो, फाज़िल राऊ, कामरेड मीर मोहम्मद टालपुर, अब्दुल वाहिद आरिसर, तनवीर अब्बासी, नियाज़ हमायूनी, उस्ताद बुखारी, शमशेर हैदरी, इमदाद हुसैनी, बशीर खान कुरैशी, खाकी जोयो, बल्कि सिंध जो हर सियासतदान अदीब शाइर ऐं क़ौमी कारकुन खे साह खां वधीक वेझो सम्झंदो हो। सभिनी जो मंझि रूह ऐं साह हूंदो हो। हूअ सिंध जे आजपे ऐं अवामी हक़नि जी हासिलात वारे हर मोर्चे ते अर्दी ऐं बहादुर थी बीठी। लिस्टूं सिंधीअ में छपाइण वारी तहरीक में सिंधी न्याणियुनि अख्तर बलोच, रियाज़ मेमण ऐं ॿियनि जी रहनुमाई कयईं। जमूरत जी बहालीअ वारी तहरीक एमआरडीअ में तहरीकी कारकुननि खे हौसलो ॾिनई। बांग्लादेश जी क़ौमी तहरीक हुजे या बलोचनि जी, उहा हर मज़लूम क़ौम जो आवाज़ हुई। सिंध जूं न्याणियूं मत साह ॾींदियूं हुयूं ऐं हूअ सच जो वेसा हुई। जीजी सदाकार, अदाकार, हिदायतकार, उस्ताद, कहाणीकार, नाटककार, मतिलब त हर फन मौला हुई। हर मैदान में हुन जो किरदार विसारण जोॻो न आहे। हुन गीतनि भरियुनि कहाणियुनि जा गीत ॻाया, ड्रामनि जा कलाम ॻाया, शादियुनि ऐं क़ौमी मजलिसुनि जी रौनक वधाई। मतिलब त हू सिंध जी सूंहं जो ज़िंदह मिसाल हुई। जीजी अला शेख अयाज़ लफ़्ज़ मोनस सीगे में वजाइण ज़रूरी सम्झां थो जिन जो हूअ हूबहू अक्स हुई। आऊं राबेल ते माक जा महकंदसि, जीअं पिरह जा पखी आऊं तीअं चहकंदसि। आऊं रहंदसि हिते ज़िंदगानीअ जियां, गुम न थींदसि कॾहिं उमिरि फ़ानीअ जियां। जीजीअ खे तहरीक ऐं ख़ानदान केतिरी अहमियत ॾिनी उहा तारीख़ ॿुधाईंदी, पर खेसि असांजे दोस्त ख़ूबसूरत शाइर ऐं कंपेयर नसीर मिर्ज़ा जेको ख़राज तहसीन जीजी किताब तरतीब ॾेई ॾिनो आहे, उहो यादगार आहे। तव्हांजी वॾी महिरबानी। सबरीन, तव्हां पाण आर्टिस्ट आहियो, तमामु ज़बरदस्त। त तव्हां जीजी ज़रीना बलोच एज एन आर्टिस्ट खे कीअं था ॾिसो ऐं उन्हनि जे बारे में कीअं था ॻाल्हायो? स्कूल जा टेबलोस हुजनि, डांसूं हुजनि, गाना हुजनि, उहे जीजी ज़रीना जे गाननि खां, लाॾनि खां सवा मुकमल कोन्हनि। उहे सभु गाना सहरा उहे तव्हां सभिनी खे, मूंखे सभिनी खे ज़बानी यादि आहिनि। मूंखे यादि आहे उहो ॾींहुं तक़रीबन या 94-95 जी घणो करे ॻाल्हि आहे। हैदराबाद में हिकु दफ़े अमां चयो त असां काॾे हली रहिया आहियूं, त मां पुछियो त काॾे पिया वञूं, त चयनि त पली जे साहिब सां मिलण पिया वञूं। त मां फस्ट टाइम पली जे साहिब जो उहो नालो मां ॿुधो हुयो, त मुंहिंजो पली जो साहिब केरु आहे? त मूंखे यादि आहे त अमां चयो त जीजी ज़रीना जो हस्बैंड। त पली जो साहिब
साम्हूं जो इंट्रोडक्शन जेको थियो उहो जीजी ज़रीना जो घर वारो, उन खां पहिरियों मूंखे ख़बर कान्हे त पलीजो साहब केरु आहे। जीजी ज़रीना जूं तस्वीरूं या उहे जेके शख़्सियत आहे मथे ते रओ पातल अजरक पातल, त मां जेकॾहिं रिकॉल कयां पंहिंजूं उहे मेमरीज़ त ॾिसो असांजे वक़्त में असांजूं ॾाॾियूं नानियूं असां तसवर बि करे कोन था सघूं, तसवर त का औरत एतिरी बहादुर थी सघे थी, जंहिंजो इहो विजन थी सघे थो, जेको एतिरो कमु करे सघे थी, जेका लिखी सघे थी, जेका कहाणीकार आहे, जेका सिंगर आहे, जेका एक्टर आहे। मतिलबु कमाल आहे न, हिकु कमाल शख़्सियत आहे न। त मां त तसवर ई नथी करे सघां त मुंहिंजी ॾाॾी या मुंहिंजी नानी उहा ईअं सोचे बि सघे थी। जीजी ज़रीना जी जेका बॉडी लैंग्वेज हुई, जेको उन्हनि जो गेटअप हुयो एज़ अ मीर बहर माई, मां शायदि लफ़्ज़नि में खुटी पवंदसि, मां एक्सप्लेन बि नथी करे सघां त छा परफॉर्मेंस हुई। अवॉर्ड विनिंग, मासी सां ऑस्कर विनिंग परफॉर्मेंस हुई। ऐं आई विश त उहा यूट्यूब ते किथे हुजे ऐं प्लीज़ उहा ॾिसो ऐं तव्हां ॾिसी सघो त हिकु सिंधी औरत, हिकु मिडिल एज्ड औरत, उन महिल उन जो छा हुनजी अप्रोच आहे, उन कैरेक्टर खे वठी, परफॉर्मेंस खे वठी, ऐं केॾी बेबाकी आहे। मां कॉपी कयो त हो हले कीअं थी, हो ॻाल्हाए कीअं थी, हुनजी मतिलबु हिकिड़ी बिल्कुलु बेबाकी, हुन में जेका हिकिड़ी मीर बहार माई जेका उन ॿेड़ीअ जे उन ते कपनि ते जेका हीअं हले थी, बेबाक थी, ऐं जेका हीअं झेड़ा थी करे हीअं विढ़े थी पंहिंजे ॿारनि जे लाइ, मां कोशिशि कई, मां कॉपी कई, पर मां करे कान सघी आहियां। थैंक यू सबरीन। दंगी मंझ दरिया जो ज़िक्र आहे ऐं आउं सम्झां थी त अम्मा उहो इन ई करे सघी जो अम्मा बुनियादी तौर ते सिंध जे हर औरत, हर लेवल, हर उन सां जुड़ियल हुई, सियासी समाजी तरह सां एज़ एन आर्टिस्ट जुड़ियल हुई। ऐं इहे शयूं सिखण सां नथियूं अचनि, इहे शयूं जीअण सां अचनि थियूं। अदायज़ माण्हू खे, कंहिं बि इंसान खे, कंहिं ॿार खे पंहिंजी माउ जे हुअण जो अहसासु पहिरीं थींदो आहे, पर मां कहिड़ी क़िस्म जा इन जो इदराक ऐं अहसासु अलाए अॻिते हली पोइ थींदो आहे, जॾहिं माण्हू ॿुधाईंदा आहिनि या किथां ॿिए हंधा चौॿोल थींदो आहे। पाण अम्मा ज़रीना जे सियासी ऐं उन्हनि सभिनी कॉन्ट्रीब्यूशन से अक्सर ॻाल्हाईंदा आहियूं, पर हिकिड़े नंढड़े अयाज़ जे लाइ उहा मां कीअं हुई जेका शुरू में तव्हां ॾिठी पंहिंजी सफ़ा अवाइली उमिरि में। छो त मूंखे ख़बर आहे अम्मा ज़रीना जो सिंधी लफ़्ज़ हणखण मर्क्यूरी, हिकिड़ो पारा हिकिड़ी ख़ातून हुई, सुबुह खां राति ताईं हलंदी पई हुई, वेहंदी कोन हुई, अणथक ऐं तमामु महिनती। त इहो हिकिड़े नंढड़े अयाज़ खे अहिड़ी महिनती मां कीअं लॻी, कीअं मिली? तव्हां सभिनी जे अंदरि कंहिं न कंहिं कुंड में तव्हांजी माउ मौजूदु आहे। तव्हां जेको कुझु आहियो उनजे पस मंज़र में तव्हांजी माउ आहे। माउ 4 अरब 60 करोड़ साल पुरानी धरती है, उनमें 2.5-3 अरब थिया आहिनि साल ज़िंदगी खे आहे, उनमें 6 मिलियन थिया आहिनि इंसान खे आहे। होमो इरेक्टस, होमो सेपियंस, नेंडरथाल। पर इंसान जी पैदाइश खां अॻु में बि माउ हुई। डायनासोर जी माउ हुई, गेंडे जी माउ हुई, शींहं जी माउ हुई, एलिगेटर जी माउ आहे, झिरकीअ जी माउ आहे ऐं शींहं जी माउ आहे। माउ जंहिंजे लाइ दुनिया में लफ़्ज़ बि हिकिड़ो आहे, ॿिया लफ़्ज़ तब्दील थियनि था। सिंधियुनि जी माउ, उर्दू में मां, माँ जी, पंजाबी में, हिंदी में, माता संस्कृत में, मात बलोची में, मदर इंग्लिश में, मुतर जर्मनी में, मुतेरा ग्रीक में, मैरी फ्रेंच में, माँ मीम, उम्मू मुंह, अरबिक। माँ इंसान हज़ारे साल हेॾां वियो तॾहिं बि माँ जो लफ़्ज़ साॻियो आहे
जे उतां अफ्रीका कॉन्टिनेंट मां हलंदो हलंदो हलियो वियो नॉर्थ अमेरिका, तॾहिं बि मां साॻी आहे। जे फिरंदो फिरंदो ऑस्ट्रेलिया हलियो वियो, तॾहिं बि मां साॻी आहे। उहा मां जेका यूनिक लफ़्ज़ आहे, उहा मां अजीब ग़रीब मौज़ू उन ते ॻाल्हाइजे। आउं सम्झां थो त मां रोज़ थींदड़ हिकिड़ो मौजज़ो आहे। हर रोज़ जेकॾहिं तव्हांजे घरनि में को मौजज़ो थिए थो त उहा मां आहे। जेकॾहिं को हलंदड़ फिरंदड़ आस पास ख़ुदा आहे त उहो मां आहे। उहो ख़ुदा जेके छुई सघिजे, उहो ख़ुदा जेके ॾिसी सघिजे, उहो ख़ुदा जेके ॿुधी सघिजे, उहो ख़ुदा जेको रोज़ तव्हांजे मथां तव्हांजी परघोर लाइ पाण हाज़िर नाज़िर आहे, उहो ख़ुदा माउनि जे रूप में हर घर में मौजूदु आहे। मां बिना ज़बान जे ॻाल्हि सम्झंदड़ आहे। दुनिया खे सम्झण लाइ ज़बान खपे। मां तव्हांजे बॉडी लैंग्वेज मां, तव्हांजे निहारण मां, तव्हांजे चपनि मां, तव्हांजे पासे वराइण मां, तव्हांजे प्लेट खणण मां, प्लेट रखण मां, तव्हांजे घर में पेर रखण मां ऐं घर मां निकिरण मां सम्झी थी वञे त मुंहिंजो बच्चो, मुंहिंजी धीअ, मुंहिंजो पुटु छा पियो सोचे बिना ज़बान। त चई त मूंखे पादरिन वारो, मुलनि ऐं पंडितनि वारो ख़ुदा न खपे, जेको ख़ुदा चवे थो त हीअं न कंदे त गुर्ज़ लॻंदई, हीअं न कंदे त टंगींदासीं, हीअं न कंदे त 70 फुट हेठि हलियो वेंदे, हीअं न कंदे त तुंहिंजा नूंहं छिके कढिबा, हीअं न त तोखे बाहि में साड़बो। गोरकी चए थो मूंखे अम्मा वारो ख़ुदा खपे, जेको प्यार कंदड़ आहे, जेको ड्रिजारींदड़ कोन्हे, जेको दहशत ज़दा कोन थो करे, जेको दोज़ख में कोन थो साड़े, जेको ख़ुदा भाकुरनि में भरे प्यार करे थो, इश्क करे थो, भाए थो, रहनुमाई करे थो। मां वारो ख़ुदा। मुंहिंजी माउ मूंखे कॾहिं कोन चयो घर में, नेवर, कॾहिं बि न, त ही कमु कंदे गुनाह थींदो, ही कमु कंदे सवाबु थींदो। मुंहिंजी माउ मूंखे चयो त ही कमु ग़लति आहे, ही कमु सुठो आहे। गुनाह ऐं सवाब जो वास्तो न आहे, ग़लति ऐं सुठो आहे। हिन में दुआ थींदे, सवाबु थींदे, हीअं थींदो न, हिन में ही कमु सुठो आहे। असांजो घर हूंदो हो हीराबाद में, पठान कॉलोनी में, डॉक्टर्स कॉलोनी। उन्हनि ज़माननि में घर में नंढा हुआसीं, ख़ाकरू मायूं ईंदियूं सफ़ाई लाइ। तव्हां सभिनी जे घरनि में जॾहिं तव्हां नंढड़ा ॿार हो, उन्हनि खे ख़ाकरूबनि खे पाण उन्हनि ज़माने में भंगी चवंदा हुआसीं। असांजे घर में हिकिड़ी ख़ाकरूब औरत ईंदी हुई, उनजो नालो सोनी, अम्मा जी उमिरि जी हुई। पाड़े में उनखे चवंदा सोनी भंगन, उर्दू ॻाल्हाईंदड़ जो पाड़ो हो पंजाबी, सोनी भंगन। मूं चांहि वेठे पीती, 5-6 सालनि जो हुअसि, मुंहिंजे हथ मां प्लेट या चांहि किरी पई। सोनी ओॾी महिल बुहारो पियो ॾिनो या साफ़ करे किचिरे जी टोकरी खणी पई वई। मूं चयोमांसि सोनी ही खण। अम्मा आई, मूंखे कन खां झले उथिया प्यारे जी, चई सोनी कोन्हे, मासी सोनी। मुंहिंजो मासी सोनी ही खण, चई तूं पाण खणी ॾिस। मूं पाण खणी मासी सोनी। इहा मुंहिंजी माउ मूंखे सेखारियो त माण्हू पंहिंजे पोरे ऐं कमकार जे हवाले सां टाइटल कोन हूंदो आहे। माण्हू जो हिकिड़ो इंडिविजुअल आइडेंटिफिकेशन हूंदी आहे। माण्हू इंसान आहे ऐं इंसान जो इंसान हुअणु सभ खां पहिरीं आहे। आउं आयुसि पे, घर आयुसि, वकालत शुरू कयमि, घर आयुसि, मींहुं पियो पियो, मुंहिंजी ऑफिस हुई सदर में, उतां आयुसि, गाॾी जिते पार्क करण खां अॻु में गेट वॼायमि, मींहुं हो, बिजली हुई कान, घंटी बिटी बंदि हुई, अंदरां फ़ोन वेठे कयमि, या फ़ोन कोन हो शायदि, हारन पे ॾिनमि, ॾिठमि त भरिसां कुतीअ जो लाश पियो, 5 बच्चा उन्हनि खे चिंबड़िया पिया। ऐं अंदरि आयुसि, गाॾी पार्क कयमि, अम्मा खे चयमि, अम्मा हू जेका कुती पाड़े में जेके पाण किचिरो विचिरो उछलाईंदासीं, सा शायदि ॿाहिरि मींहं में मुई पई आहे, बच्चा चोंडिया पिया आहिनि। अम्मा कुझु कोन कयो, मूं मानी वानी खाधी या चांहि पीतमि। थोरी देरि खां पोइ अम्मा संदसि कमरे मां शदीद मींहुं पियो, 2 छटियूं खणी आई, मूंखे बाह में विझी, चई अयाज़ उथ हलूं।
मूं ॾिठोमांसि, ऐं सम्झियुसि कमाल। ॿई छटियूं खणी आयासीं, उहो 5 ॿिलीअ जा बच्चा अम्मा मूं हंज में खया। अम्मा हुनखे घर खणी आई। 3 ॾींहंनि खां पोइ कराची वञिणो हुउसि, कराची वञणु छॾे ॾिनई। खीर खणी, थधो खीर न फ्रिज वारो, उहो ओॿारे उन में थोरो पाणी विझाए त जीअं उहो ॿार हज़म न करे सघनि बछड़ा, उन्हनि खे ईंदड़ 2 महीना उहो खीर पीआरींदी रही मुंहिंजी माउ। पोइ जॾहिं उन्हनि ॿारनि खे बचनि खे छॾण जो वक़्तु आयो त चयईं त इन्हनि खे छॾिणो आहे ओ फलाणे शादी हाल जे पोयां, उते खाधो पाधो विराइबो आहे, मार्केट में छॾींदासीं, केरु मारे वेंदो। ॿिलियूं अयाज़ मार्केट में छॾींदो कर जेकॾहिं ॿिलियूं छॾणियूं हुजनि, ऐं शादी हालनि जे पोयां वञी ही नंढड़ा गुलर छॾे अच। पोइ पाण हली। इहा हुई मुंहिंजी माउ। ख़ैरपुर, नौशहर, अदीब शाइर त ताज ज़बरदस्त ॻाल्हायो, सभिनि ॻाल्हायो। अदीब शाइर खे आउं छा कयां पंहिंजे घर में? अदीब शाइर, नंढड़े ॿार खे अदीब शाइर माउ कोन खपे, नंढड़े ॿार खे उस्ताद माउ खपे, जेका रोज़ उनखे नयूं शयूं, नई तरबियत, नयूं ॻाल्हियूं सेखारे, उनखे इंसान जो फर, इंसान जो बचो बणाए। इहा माउ आहे, सिंधी माउ हुजे खणी दुनिया जी माउ। मर्दनि जा फ़ैसिला ॾिसो था, मर्द संग चटी में ॾियनि था, का माउ चटीअ में पंहिंजी धीअ ॾींदी? मर्द कारी करे माईअ खे मारे छॾीनि था, का माउ पंहिंजी धीअ खे कारी करे मारींदी? मर्द बदे में धीअ ॾेई छॾीनि था, का माउ बदे में धीअ ॾींदी? मर्द पीउ बेरोज़गार थियण, नौकिरी न करण ते पुट खे घरां कढी छॾींदो आहे, का माउ पंहिंजे बेरोज़गार बचे खे घर मां कढंदी? माउ हिकिड़ी यूनिक शइ आहे। तंहिंजे करे उहा माउ, तव्हां जूं माऊं, मुंहिंजी माउ, पाण सभिनी जूं माऊं। मुंहिंजी माउ सखर, खैरपुर या नौशहर मां कंहिं जाइ ते आई पई। मेहड़ वटि, मोरे वटि हिकिड़ी छोकिरी चढ़ी गाॾी में, अची भरिसां वेठसि बुरके में। अम्मा पुछियोसि केरु आई? कोन ॿुधाई, रोअण शुरू थी वई। पोइ अम्मा हुनखे वठी आई घर अची असीं ऐं मुंहिंजो भाउ असलम सभु वेठा हुआसीं। छा आहे, केरु आई? हुन सां रस्ते में अलावल कंदी आई। हाणे मूं 3 ज़िला न करे ॿुधायनि त जीअं आइडेंटिफाई न थिए। मूं चई करे सोचे सम्झी चयो त वकील आहियां, मुंहिंजो नौशहर, खैरपुर, नवाबशाह, फलाणा सखर। त चई त फलाणे पीर जी पोटी आहे, ज़ोरी शादी ते करायूंसि या हक़ ते बख़्श रहियूंसि, घरां भॻी आहे। मुंहिंजे वॾे भाउ चयो त हीउ वॾो रिस्क फैक्टर आहे, इनखे वापसि कयूं। मूं बि चयो भाउ सही पियो चए। चई न, वापसि ग़रीब जी छोकिरी हुजे हा त मदद कयूंसि हा, पर सेठ या वॾेरे या किरोड़पति या पीर जी धीउ आहे त हुनखे बेवाहो छॾे ॾियूं, छाकाणि त पिणसि ताक़तवर आहे, कोन छॾींदीसांसि। पोइ ॿिए ॾींहुं उनखे वठी वई। उन ज़माने में अफ़वाह जो घर हो लतीफ़ाबाद में, भिटाई हॉस्पिटल जे वेझो। उते हिकिड़ी ॿी छोकिरी हूंदी, जबीन काके पोटो। उते वञी उन छोकिरीअ खे उते वञी शेल्टर में भर्ती कराई। कुझु ॾींहंनि खां पोइ उनजो पीउ, माना उन पीर जो पुटु, उहो घर ते आयो। वॾी लोई खणी आयो, अम्मा खे जी पाराई। चई उन राति मुंहिंजी धीअ अलाए केॾां अॻुवा थी हली वई, तो जीजी हुनखे बचायो। ऐं पोइ उहा छोकिरी सॼी ज़िंदगी अम्मा खे ख़त लिखंदी रही, ईद कार्ड। अम्मा कॾहिं हुनजो नालो न खयो, न उनजो सिंबॉलिक को ज़िक्र कई। चई हुनजो घर तबाह थी वियो, न ज़िक्र कईंसि, न किथे मेंशन कईंसि, न कंहिं तकरीर में चईंसि। अॼु बि उहा अम्मा जी रस्मां निभायां थो त न को ज़ुलो पियो ॿुधायां, न का गादी पियो ॿुधायां, न को घर पियो ॿुधायां। इन क़िस्म जी माउ हुई अम्मा। उन लाइ आउं सिखनि जे गुरुद्वारे में हलियो वेंदो आहियां। अम्मा लंडन में हिन बख़्तावर सां गॾु रहंदी हुई, ससुई सां गॾु रहंदी हुई। उते वॉक कंदे कंदे सिखनि जो गुरुद्वारो आयो त होॾां हली वेंदी हुई, हिंदुनि जो मंदरु आयो त होॾां हली वेंदी हुई, बेहाइनि जो घर आयो, बेहाई हिकिड़ो आहे मज़हब आहे, बेहाइनि जो, अहमदिन जो को घर हूंदो त अहमदिन ॾांहुं हली वेंदी हुई। असांजे घर में मुंहिंजी माउ ऐं मुंहिंजे पीउ इहो सेखारियो त कंहिंसां बि को मतभेद कोन्हे। बाबा पंहिंजे धीअनि खां पुछो त तूं शादी किथे कंदी आहीं। जेको दुनिया आॾो बाबा चयो पिए सो तकरीरुनि में जेको चई पिए उहो घरनि में न करे, ईअं न हो। बाबा जे समूरनि धीअनि, अम्मा जे समूरनि ॿारनि, तव्हां ईअं करे सघंदव अलाए न, ऐं जेके मूंखे ॾिसनि पिया लाइव उहे करे सघंदा न। तव्हां इहो इख़्तियार ॾिनो आहे। कंदकोट ऐं जेकबाबाद ऐं कश्मीर ऐं लाड़काणे ऐं थरपारकर ऐं कराची खां ताईं कंहिंजी पंहिंजे न्याणीअ खे जो न्याणी जी चए त बाबा मूंखे हू छोकिरो वणे थो, मुंहिंजी शादी हुते करायो। इहो इख़्तियारी कोन्हे,
कुआड़ियूं ऊभियूं थी वयूं। अम्मा ऐं बाबा पंहिंजे पुटनि ऐं पंहिंजे धीअनि खे इहो इख़्तियार ॾिनो, पंहिंजे भाइटियुनि भाणेजनि ॾोहिटनि खे इहो इख़्तियार ॾिनो। तंहिंजे करे हिकिड़े सिंबॉलिक तमामु वॾी शख़्सियत हुई, अदीब हुई, शाइर हुई, अलाए छा छा हुई, उस्ताद हुई। But above all, he was a true human being, and I am proud of that. इंसान। महिरबानी। अस्सलामुअलैकुम, मां आहियां ज़किया चन्ना। अव्हांखे सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ ऐं इंडिजीनियस वुमन फोरम पारां ख़ुशि आमदेद। गुग ऊंदे खे ॾिसी वेहिजे छो दिलि हारे, गुग ऊंदे खे ॾिसी वेहिजे छो दिलि हारे, राति जे पेट मां पिर फुटी पवंदी आहे, पेर ई पेर खजे पर जे लॻातार खजे, हुजे केॾी बि डिघी राह खुटी पवंदी आहे। वहीदा महेसर हिकु लाइक़ फ़ाइक़ सिंधी औरत आहे जेका कंप्यूटर टेक्नोलॉजी में मास्टर्स थियल आहिनि ऐं हिन वक़्तु ज़िप टेक जी डायरेक्टर आहे। ही वाहिद मां सम्झां थी इदारो आहे सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़, जंहिंमें हमेशह औरतुनि खे तमामु घणो हिसो ॾिनो वेंदो आहे, स्टेज उन्हनि जे हवाले हूंदो आहे, प्रोग्राम डिज़ाइन उहे कंदियूं आहिनि, प्रोग्राम एग्ज़ीक्यूट उहे कंदियूं आहिनि। हिननि जे लाइ ताड़ियूं। हाणे मूंखे कनेक्ट करिणो पवंदो हया टालपर, मरियम टालपर सां, छो जो मुंहिंजो जेको सेशन हुयो बेसिकली उहो एजुकेशन जेको असांजो नॉर्मली आहे फॉर्मल, पर उन सां गॾु टेक्निकल एंड वोकेशनल एजुकेशन। जंहिं समाज में, जंहिं स्टेट में, जंहिं मुल्क में, जंहिं सूबे में अञा असां फॉर्मल एजुकेशन जेका प्राइमरी एजुकेशन जंहिंखे चऊं था, बुनियादी तालीम जंहिंखे चऊं था, उनखे प्रॉपर ॾियण जे लाइ असांखे सभई चैलेंजिस आहिनि। टेक्निकल वोकेशनल एजुकेशन द मोस्ट डिप्राइव्ड, अंडररेटेड, इग्नोर्ड सेगमेंट बाय द स्टेट, बाय द सोसाइटी, बाय द पीपल, बाय द इंडस्ट्री। आसान न आहे इन ते ॻाल्हाइण। चैलेंजिस कई आहिनि, कुझु चैलेंजिस ते ॻाल्हाइबो, कुझु वे फॉरवर्ड ते ॻाल्हाइबो। हया असांखे बजट जे बारे में ॿुधायो, मां अध सेशन खां जॉइन कयो। हया टाल पर इहा बि ॻाल्हि कई त 93% जेकी बजट आहे एजुकेशन जी उहा सिर्फ़ु सैलरीज़ में थी वञे। उन खां पोइ स्टाइपेंड जी बि ॻाल्हि कई, पॉपुलेशन जी बि ॻाल्हि कई, त इहे ॾाढा चैलेंजिस आहिनि। ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि करे वई त मूंखे सिर्फ़ु हिकिड़ी धीउ आहे, मूंखे हिकिड़ी बि न आहे, पर पॉपुलेशन जेकी आहे बिल्कुलु चैलेंज आहे पाकिस्तान जो तमामु घणो वॾो। पाकिस्तान बीइंग अ 5th और 6th लार्जेस्ट कंट्री इन पॉपुलेशन। हाणे इन यूथ खे काॾे कयूं? यूथ आख़िर करे त करे छा? स्कूल बि पढ़बो, कॉलेज बि पढ़बो, यूनिवर्सिटी बि पढ़बी, देन पोइ कहिड़ी राह आहे? पोइ कहिड़ो वे फॉरवर्ड आहे? पाकिस्तान में इंडस्ट्री कहिड़ी आहे? पाकिस्तान में अपॉर्चुनिटीज़ कहिड़ियूं आहिनि? तमामु लिमिटेड आहिनि। पॉपुलेशन एतिरी आहे असांजे मुल्क जी, सॼे पाकिस्तान जी, जेकर मां सिर्फ़ु सिंध खे ॾिसां त सिंध इंग्लैंड जेतिरो आहे, पंजाब तव्हांजो जर्मनी जेतिरो आहे। मतिलबु मरियम नवाज़ शरीफ़ सम्झो त जर्मनी खे थी हेड करे, ऐं असांजी सिंध खे मुराद अली शाह ॼण इंग्लैंड खे थो हेड करे। बलोचिस्तान जी पॉपुलेशन ताईं डेनमार्क जेतिरी आहे, केपी जी पॉपुलेशन तव्हांजी फ्रांस जेतिरी आहे। त ही 4 मुल्कनि जेतिरी पॉपुलेशन हिन हिकिड़े मुल्क में, वसाइल लभनि कोन, कमु करणु नथा चाहियूं, इदारा बंदि, बर्बाद, अंग अखर तमामु घणा ख़राबु आहिनि टेक्निकल वोकेशनल एजुकेशन जा। 252 इदारनि मां के चंद हलनि था, चंद। ऐं इहा हक़ीक़त आहे। पोइ ॿुधायो त जॾहिं असां हिन वधंदड़ आबादी वारे मुल्क में ह्यूमन कैपिटल ते इन्वेस्ट न कंदासीं, स्किल्ड वर्कफोर्स तयारु न कंदासीं, त पोइ हीअ एटम बम आहे न। पोइ आबादी छा आहे असांजी? कंहिं न कम जी, बार बर्डन। इहो ई मुल्क चाइना ऐं इंडिया तव्हांजे पाड़े वारो नंबर 1 नंबर 2 ते आबादी जे हिसाब सां दुनिया में पंहिंजो नंबर रखनि था, पर असां खां वधीक मुआशी तौरु ख़ुशहाल आहिनि। उन्हनि जी मईशत असां खां वधीक
मज़बूत ऐं बहितर आहे त आबादी या इंसान ज़ात वार न आहे अगरि स्किल्ड हुजे। जेकॾहिं उन नौजवान छोकिरे ऐं छोकिरी ते ख़र्च कयो वञे, उनखे काराइतो फ़र्द ठाहियो वञे, तरबियत ऐं तालीम ॾिनी वञे त उहो ॿार न आहे। पर हिते इन जे करे असां वटि सभु ॿार महसूस थो थिए जो न तरबियत आहे, न तालीम आहे, न स्किल्स आहिनि। पोइ सिर्फ़ु जेको आहे असां इहो चई सघूं था त बाबा बजट कोन्हे, रिसोर्सिस घटि आहिनि, इंफ्रास्ट्रक्चर न आहे। तव्हांजी हिकिड़ी पुल थी ख़राबु थिए त पूरे सूबे में तव्हांखे अहिड़ो माण्हू ई कोन थो मिले जो उन फॉल्ट डायग्नोज़ करे सघे, त वरी उन्हनि खे त घुराए जंहिंजो अबो ॾाॾो कंहिं ज़माने में 1920-30 में पुल ठाहे वियो। इहा असांजी एजुकेशन जो मयार आहे। इन त सोचणो पवंदो। इहे ॻाल्हियूं तमामु ॾुख ॾींदड़ आहिनि। ऐं मां हाणे चाहींदसि त इहो चई पंहिंजी सीट वठां त ईंदड़ सेशन जेको हूंदो उहो घटि में घटि तव्हांखे एंटरटेन कंदो। छो जो मूंखे लॻे थो तव्हां चाहियो था त असां एंटरटेनमेंट जो, असां हिकिड़े स्टेट में आहियूं जंहिंमें असां फरार वारी कैफ़ियत में आहियूं, त सच न ॿुधूं न ॾिसूं। हाणे जेको आहे वरी पाण कीअं एंटरटेन कयूं। सो मां सम्झां थी त जेको नेक्स्ट सेशन हूंदो उन में तव्हां वरी थोरा रिलैक्स थी वेंदा। मुंहिंजियूं जेके तल्ख़ ॻाल्हियूं आहिनि उहो तव्हां वटां थोरियूं ज़ाइल थी वेंदियूं। थैंक यू। ऐं हाणे मां दावत ॾींदसि नाले वारे सहाफ़ी अफेयर मैगज़ीन जे एडिटर जनाब अली रिंद साहब। मां ते दोस्तनि खां ॿुधो आहे। मां कराची में अर्ली 90s में या मिड 90s में आयुसि, जॾहिं कराची में सूरत हाल सिंधियुनि जे हवाले सां ॾाढी सुठी न हुई। ॿुधाईंदा आहिनि त को ज़मानो हो त कराची जे अंदरि जेकॾहिं कंहिंखे सिंधी ॻाल्हाईंदे ॾिसबो हो या ॿुधबो हो त ईअं लॻंदो हो ॼण की विलायत में पंहिंजे कननि ते को सिंधी जो आवाज़ु पियो आहे। तीअं ई असांजी शऊरी जेका बलूगियत थी उहा 80 जे ॾहाके में थी। हाणे जीअं कराची जे अंदरि सिंधी ॿुधी हैरानगी थींदी हुई, तीअं ई सिंधी अदब में कंहिं औरत जो जेको कंट्रीब्यूशन आहे ईअं ई हैरानगी जी ॻाल्हि हूंदी। सवाइ ॿिनि नालनि जे महताब महबूब ऐं अदी नूरुल्ला शाह जे ॿुधबो हो त कंहिं ज़माने में नई ज़िंदगी रिसालो निकिरंदो हो, उन में समीरा ज़रीन लिखंदी हुई या मैडम बादाम नातवा जो ज़िक्र ॿुधंदा हुआसीं। पर बहरहाल ईअं लॻंदो हो ॼण उहे की फासलाइज़ दौर जा या डायनासोर जे ज़माने जी ॻाल्हियूं आहिनि। पर 80s या 90s में ॿ ई नाला असां सिंधी अदब में ॿुधासीं। सफ़र मन अंदरि अदी महताब जो पढ़ियो ऐं उन खां पोइ अदी नूरुल्ला शाह जूं कहाणियूं पढ़ियूंसीं, पोइ ड्रामा ॾिठासीं। हाणे इन ते सोचबो इहो आहे, माना चङी दुनिया में जेको मूं सम्झो आहे त शयूं सादियूं सिधियूं ऐं सवलियूं आहिनि, उन्हनि खे बयानु ॾुखे तरीक़े सां कबो आहे, पर शयूं तमामु सवलियूं ऐं सादियूं हूंदियूं आहिनि। हर कंहिंजो पंहिंजो अंदाज़ आहे। सिंधी जेकॾहिं हिकिड़ी क़ौम आहे, जेकॾहिं सिंधी हिकु नेशन आहे ऐं उन जो मांजड़ो माण्हू 80 में शऊरी बलूगियत खे पहुचे थो ऐं पढ़णु चाहे थो त उनखे नाला ई 2 या 3 मिलनि था, त इन जो मतिलबु त उहा सिंधी क़ौम एतिरो पोइते पियल आहे, एतिरो पोइते रहियल आहे जो उन जे अंदरि औरत लिखारी जो या औरत जो जेको कंट्रीब्यूशन आहे उहो 2 या 3 नालनि खां मथे नथो मिले। त उनजो सबबु छा आहे? सबबु इहा आहे त इहा अधु सिंधी क़ौम आहे। जेका मुकमल सिंधी क़ौम हुई उहा 1947 जे विरहाङे सिंधियुनि खां खसे छॾी ऐं उन खां बाद में उन ई इंडिया में जेके असांजी सिंधी क़ौम जो हिसो वियो, उन मां कुझु नाला पोपटी जा या सुंदरी जा ॿुधंदा हुआसीं, पर छा उन्हनि जो लिटरी किरदारु उते कीअं कंट्रीब्यूशन आहे का ख़बर कान्हे। कॾहिं कॾहिं को ज़िक्र ॿुधो त हीअ जेका बाक़ी अधु सिंधी क़ौम हिते मौजूदु आहे, उन सिंधी क़ौम जे अंदरि सिंधी औरत अॼु सिंधी मर्द ई जेका अदी वहीदा हाल ॿुधाए वई गवर्नेंस जा, जॾहिं इन ई तइलीमी माहौल जे अंदरि, इन ई इंतिज़ामी माहौल जे अंदरि जॾहिं सिंधी क़ौम जो मर्द ई हिकिड़े पथर जे दौर में ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे, उन मां ही असां नंढड़ा जेको कराची जे अंदरि हिकिड़ो तबिक़ो रहे थो, इहो ईअं सम्झो त हिकिड़ो तमामु टिप ऑफ द आइसबर्ग चऊं या हिकिड़ो नंढड़ो आइलैंड चऊं,
इहो हिते मौजूदु आहे। पर इन खां पोइ हिते जॾहिं कराची मां निकिरबो हैदराबाद खां त हिकिड़ी वसी सिंध आहे जेका सॼी ऊंदहि जे दौर में ॿुॾल आहे, जंहिंमां मां नथो सम्झां त के तख़लीक़ जा वॾा उतां या ईअं चइजे त के उमेद जा के वॾा के उतां ॾीआ निकिरंदा हूंदा, या मुख़्तसिर सिंध ते कराची में गॾु थी आहे। सुठी ॻाल्हि आहे त जेको असीं जे ॾहाके में सिंधी लफ़्ज़ ॿुधण सां ई ख़ुशी थींदी, ख़बर हूंदी त इहो केरु आहे। हाणे कराची जे अंदरि एतिरो सिंधी रहे थो जो आर्ट्स काउंसिल में प्रोग्राम थियनि था, प्रेस क्लब में सिंधी मिलनि था, या किल्फ्टन डिफेंस में हिकिड़ी साइज़ेबल आबादी सिंधियुनि जी आहे। तो जेको बि सिंधी अदब में औरत जो किरदारु आहे, माफ़ कजो त मां उन ते एॾो एक्सपर्ट न आहियां, पर जेको मूंखे कुझु शाइराऊं जीअं अदी रूबीना अबरो जो नालो ॿुधंदा आहियूं, या लाड़काणे मां सीमा अब्बासी हुई, ऐं ईअं अमर सिंधू, या कुझु ॿियनि जा नाला ॿुधा आहिनि जिन जो सिंधी अदब में कंट्रीब्यूशन आहे। पर हाणे जॾहिं ख़ुदि मर्द जो ई एॾो वॾो कंट्रीब्यूशन कोन्हे पाकिस्तान जे सॼे लैंडस्केप में, एशिया जे लैंडस्केप में, त उन औरत जो केतिरो कंट्रीब्यूशन हूंदो, इहो असां सभिनी जे लाइ सोचण जी ॻाल्हि आहे। अदी जी महिरबानी तव्हां सां मुखातिब थियण लाइ मौक़ो ॾिनो। डॉक्टर शेर मेहरानवी कराची यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे में प्रोफेसर आहिनि, लतीफ़ शनास अदीब ऐं स्कॉलर आहिनि। सिंधी अदब ऐं औरत जे मौज़ू ते पाण ॻाल्हाई। सिंधी अदब में औरतुनि जे हवाले सां ऐं हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलां त जीअं तहज़ीब जी अॾींदड़ औरत आहे, बिल्कुलु ईअं ई अदब जी अॾींदड़ असल में औरत आहे। लोली खां लाॾे ताईं जो जेको लिटरेचर आयो आहे, उन जी तख़लीक़कार बुनियादी तौर ते औरत आहे। असांखे मुख़्तलिफ़ किताबनि में हवाला मिलनि था त पहिरीं सिंधी शाइरा मिरखां शेखिण आहे, जेका सुमरन जे दौर जी आहे, जंहिं लाॾा लिखिया आहिनि। पर असां जेकॾहिं गहराई सां मुतालियो कयूं त कई अहिड़ियूं शाइराऊं आहिनि जिन जा नाला सरे फ़हरिस्त न आहिनि अची सघिया, बल्कि उन्हनि जो तमामु वॾो कमु ऐं कंट्रीब्यूशन आहे। हिते आउं सिर्फ़ु एब्स्ट्रैक्ट ई साम्हूं रखी सघंदुसि। पीर हुसामुद्दीन राशिदी पंहिंजे किताब हदीक़तुल औलिया में सुमरन जे दौर जी हिकिड़ी शाइरा जो हिकिड़ो शेर ॾिनो आहे त वसी तां वस आलम लॻो यासरे। सुमरन जे दौर जी शाइरा आहे। ऐं सम्झां थो जेका हुन वटि जेका पुख़्तगी आहे, आर्ट जी पुख़्तगी आहे, उहा शायदि उन दौर जे मर्द शाइरनि वटि बि कान्हे का। जेको शेर में हिकिड़ो आर्ट आहे ऐं हुन में जेको आर्टिस्टिक अप्रोच आहे, वसी तां वस आलम लॻो यासरे, हाणे क़ीमत तरस जो मुंदूं मोटी आयूं। सुमरन जे दौर जी इहा शाइरा आहे जंहिंखे पीर हुसामुद्दीन राशिदी मजज़ूब सालकियाणी सॼो आहे। असां अॻिते दर्जा बदर्जा जेकॾहिं मुख़्तलिफ़ दौरनि में अचूं त अरगुननि जे दौर में असांखे माई सारा जो ज़िक्र मिले थो, जेका तमामु आला पाए जी शाइरा हुई। कल्हुड़नि जे दौर में ॿियनि शाइराउनि सां गॾु असांखे माई नेमत जो ज़िक्र मिले थो, या जंहिंखे माई नियामत चऊं था। त उन जो जेको कंट्रीब्यूशन आहे, हिकु त हुनखे शाह जो सॼो रिसालो यादि आहे, उहो हू जेको आहे सो कंपोज़ करे थी या उहो ॿुधाए थी, लिखाए थी। ऐं ॿियो उन सां गॾु हुनजी पंहिंजी शाइरी जा बि तमामु घणा मिसाल मिलनि था। त कल्हुड़नि जे दौर में इहा तमामु वॾी शाइरा असांखे मिले थी। असां टालपुरनि जे दौर में अचूं त उन दौर में असांखे कई शाइराऊं मिलनि थियूं। अंग्रेज़नि जे दौर में असांखे रुकी बाई या निमाणो फ़क़ीर, बिल्कुलु ईअं ई जीअं माई नेमत या नियामत लतीफ़ साईं खे मिली आहे, बिल्कुलु इन ई सतह जी जेको आहे सो रुकी बाई या निमाणो फ़क़ीर करे जंहिंखे सॾनि था, उहा शाइर आहे जेका शारह सचल आहे। सचल सरमस जी शाइरी हुनखे यादि आहे, बल्कि हुन उहो रिसालो कंपाइल कयो आहे सचल साईं जो। त हेॾे वॾे पाए जी जेको आहे सो उहा शाइर आहे। त ईअं अंग्रेज़नि जे दौर में, बल्कि जेको अंग्रेज़नि जे दौर जा पछाड़का ॾींहं आहिनि, असांखे 1938 धारे तक़रीबन चइनि मुस्लमान औरत शाइराउनि ऐं लेखिकाउनि जो ज़िक्र मिले थो, ऐं 8 हिंदू जेके राइटर्स आहिनि उन्हनि जो ज़िक्र मिले थो, जेके बाक़ाइदा पब्लिश थियनि थियूं ऐं मुख़्तलिफ़ रिसालनि में हुननि जी शाइरी ऐं हुननि जा लेख छपजनि था। गुली सदारंगाणी जो जेको नाविल आहे इतिहाद, उहो असांखे विरहाङे खां पहिरियां थो मिले।
त विरहाङे पहिरियां तमामु वॾो रिच लिटरेचर आहे जेको ख़ासि तौर ते औरतुनि जो लिखियलु आहे। असां ते कमु असां वटि नाहे थियो ऐं डॉक्टर अली साहब खे चवंदुसि सुञ कान्हे का, कमु कोन्हे थियो, असांजो अदब भरियो पियो आहे। असांजो अदब तमामु घणो रिच आहे। अदबी हवाले सां असां पाण भरा आहियूं। ॿिया हवाला असांजा भले कमज़ोर छो न हुजनि, अदबी हवाले सां असां तमामु पाण भरा आहियूं। ऐं असांजो लिटरेचर असां जेकॾहिं ॾिसूं त जंहिं दौर में यूरोप डार्क एज खे मुंहुं ॾेई रहियो उन वक़्तु हिते बहितरीनु नेचुरल पोइट्री थी रही हुई। त हिकिड़ो बहितरीनु लिटरेचर असां वटि मौजूदु आहे। जामी साहब वेठो आहे ऐं ॿिया स्कॉलर वेठा आहिनि। त हक़ीक़त में असां अदब जे हवाले सां शायदि इहो ई असांजो विरसो आहे। सकाफ़त जे हवाले सां, अदब जे हवाले सां, तारीख़ी हवालनि सां असां तमामु घणा रिच आहियूं। बाक़ी जेके ॿिया हवाला आहिनि उन्हनि में ज़रूरु असां पोइते आहियूं। ऐं इन्हनि जा बि कई कारण आहिनि। कई जीअं जेको H.T. सोरले लिखियो आहे त मूंखां जेकॾहिं कोई पुछे त आउं चवंदुसि त दुनिया जो अज़ीम शाइर शाह लतीफ़ आहे। म्यूज़ा परवान्स में उन हिकिड़ो हवालो ॾिनो आहे। ऐं हिन वक़्तु जंहिं मुल्क में हू आहे उहो तव्हांजो क़ौमी शाइर कोन्हे, इन जा के सियासी सबब आहिनि। तो असांजा बि के सियासी सबब आहिनि या के ॿिया सबब आहिनि जो असांजे लिटरेचर खे हथु वठी या जेके माशी मामला ऐं एजुकेशनल जेके मामला आहिनि उन्हनि खे हथु वठी पोइते धिकियो आहे। न त हूअं सिंध हमेशह ख़ुशहाल रही आहे। अदब हुजे, सकाफ़त हुजे, तारीख़ी हवाला हुजनि या समाजी हवाला हुजनि, उन में तमामु घणी शाहूकारी आहे। विरहाङे खां पोइ जेकॾहिं असां अचूं था थोरो ई वेझो ई त जेका सो जी ज़ीनत अब्दुल्ला चन्ना जो ज़िक्र काफ़ी थी चुको ऐं ॿियूं जेके शाइराऊं बल्कि जेके एजुकेशनिस्ट आहिनि उन्हनि जो घणो ज़िक्र थी चुको आहे, उन्हनि खे छॾियां थो। बाक़ी ॿिया जेके नाला असांखे फ़ौरन पोइ था मिलनि, शाह बीबी, मिसिस सुल्तान गुलाम अली, सुमेरा ज़री 1955 में वतन जे नाले सां उहो कहाणी थी लिखे ऐं एॾी शानदार कहाणी आहे उहा। उहो जेको हितां विरहाङे जे करे हितां लॾे थो वञे ख़ानदान ऐं उतां जो नौजवान हू पंहिंजो घरु ॾिसण थो अचे ऐं घर जे ॿाहिरां अची उहो खड़काए थो ऐं अंदरां को ॿी ॿोली ॻाल्हाइण वारो निकिरी थो अचे ऐं हू हुनखे चए थो आउं घरु ॾिसण थो चाहियां, त हू हुनखे चए थो हीउ घरु तूं नथो ॾिसी सघीं, घरु हाणे मुंहिंजो आहे, छाकाणि त आउं हिन खां वॾी माड़ी उते छॾे आयो। हाणे उते छा छॾे आयो उहो तारीख़ में लिखियो पियो आहे, पर हू हुनखे हुनजो पंहिंजो उहो घरु जंहिंमें हुनजो ॿारो तण गुज़रियो आहे उहो हुनखे ॾिसणु नथो ॾे। त हिन विरहाङे जे करब खे जेतिरो शार्प इन कहाणी में कयो वियो आहे, उनखां पोइ हमीद सिंधी जी जेका सो मरी त आरड़ में मरजाए ताईं हिकिड़ी तवील हिकिड़ी जेका सो इहे सभु फ़हिरिस्त आहे जंहिंमें विरहाङे जो करब ऐं दर्द उन में लिकियलु आहे या उन में ॾिनो वियो आहे। ॿिया काफ़ी नाला आहिनि जिन तमामु घणो लिखियो आहे। जी ऐं ताज साहिब खे चवंदुसि त जी टीम आहे, उहा जी आहे जी दुरे शहवार सैयद, साईं GM सैयद जी न्याणी, जंहिं लतीफ़ साईं ते ॿाहिरां PhD करे ऐं उनखां अलावा बि हुनजो तमामु वॾो इल्मी कद काठ आहे। साईं GM सैयद जेका पंहिंजे घर खां जेका इल्म जी लाट जेका हुन बारी आहे, हू सिर्फ़ु सियासतदान न आहे, हू सिर्फ़ु सोशल रिफॉर्मिस्ट न आहे, बल्कि हुन तालीम जे मैदान खे घर खां जेको रोशन कयो आहे। जी दुरे शहवार सैयद उनजो हिकिड़ो वॾो मिसाल आहे असांजे साम्हूं। ऐं इहे तमामु घणा नाला आहिनि त इहे पासा शार्प थियणु घुरिजनि ऐं तमामु गहरो पासो आहे। जीमेन मुंघाणी बि शाह लतीफ़ जी शारे सां गॾु तमामु वॾी शाइरा ऐं कहाणीकार आहे ऐं उनजो आख़िरी शेर पढ़ी जेका सो ॻाल्हि खे ख़तमु थो कयां। अच्छा, जीमेन मुंघाणी वटि जेका मज़ाहमत आहे, हर शाइरा जी पंहिंजी सुञाण आहे। कंहिं वटि मज़ाहमत आहे, कंहिं वटि रोमानियत आहे, कंहिं वटि तरक़ी पसंदी आहे, कंहिं वटि जमालियात आहे, कंहिं वटि के ॿिया पासा आहिनि, पर जीमेन मुंघाणी जो जेको शार्प पासो आहे उहो मज़ाहमत आहे। ऐं मज़ाहमत ॿेड़ी जेका मर्द शाइरनि वटि बि शायदि इन लहजे में न मिले। तूं नथो ॼाणी सघीं धूता कॾहिं हिन मिटी जा मौजा ऐं करश्मा, तूं नथो ॼाणे सघीं धूता कॾहिं हिन मिटी जा मौजा ऐं करश्मा, ॾिस कराची वेने तूं पेई करे वर कराचीअ ॾे वरी तूं मोरड़ा। ऐं मूंखे यादि आहे जॾहिं मोरड़े जे भाइरनि जे क़बरुनि जे मथां पुल पे ठाही वई ऐं हुननि जूं क़बरूं मुस्मार पे कयूं वियूं, त जीमेन मुंघाणी अवामी आवाज़ में हिकिड़ो आर्टिकल लिखियो ऐं हुनजो उनवान लिखियो ऐं मांगर मच्छ जो मोरड़े जे भाइरनि खां वेर। ख़ैरुन्निसा जाफ़री जे फ़नी ख़ूबियुनि ते रोशनी विझण लाइ मां दावत ॾियां थी मोहतरम जामी चांडियो साहब जन खे। सिराज इंस्टीट्यूट ऑफ सोशल सिंध स्टडीज़ जंहिंजो मां पाण बि हिसो आहियां, बोर्ड मेंबर आहियां, उन जूं पेशकदमियूं हमेशह शानदार रहियूं आहिनि ऐं नवां मौज़ू नवां तख़लीक़ी पासा। उन तसलसुल में अॼोकी हीअ कॉन्फ्रेंस बि ॾाढी निहायत शानदार पेशकदमी आहे। मुंहिंजे हिसे में मुंहिंजी ज़िंदगीअ जी जेके चंद तमामु महबूब शख़्सियतूं
उहा शख्स हिस्से में आई आहे। अदी गुडी, आपा खैरू, खैरुन सा जाफरी, ये शैतान डी साइमा वेठी आहे परियां। मां पंहिंजी ज़िंदगीअ में अॼु मां रस्ते में आयुसि पे त मूं रोमासा खे चयो त तूं देरि सां ॼाईं तो दुनिया जी हिकिड़ी हसीन तरीन शख़्सियत इंसान खे ॾिसण खां महरूम रहिजी वियो। आपा खैरू, मुंहिंजी ख़ुशबख़्ती जो मूं लिखियो आहे आपा खैरू ते, मूं सिंधी अदब में आपा खैरू ते भरपूर जेको तफ़सील सां उनजो खाको आहे उहो सिर्फ़ु मूं ई लिखियो आहे ऐं तव्हां उहे तफ़सील उन में पढ़ी सघो था। मुंहिंजी किताब सिंधी जुगिया ज़ात में उहो मौजूदु आहे। मूं हुन में लिखियो आहे त मुंहिंजूं आपा खैरूअ सां हूअं चइबो आहे 32 दिलियूं, 32,000 छा 32 पदम दिलियूं, ऐं उहो मुंहिंजी लाइ माउ बि हुई, मुंहिंजी तमामु पकी राज़दान सहेली बि हुई, दोस्त बि हुई, ऐं मां हुन सां ॼण घर जे भाती वांगुरु हुअसि। ऐं साइमा वेठी आहे, मुंहिंजी ॼण मुंहिंजी भेण आहे, ऐं हिकिड़ो ॼण घर वांगुरु तालुक़ु आहे। तमामु वक़्तु थोरो आहे, आपा खैरू ते तमामु घणो ॻाल्हाए सघियो, यादूं ॻाल्हियूं। आपा तनवीर हली वई, न त उहा बि असांजी कचहरियुनि जो हिसो हूंदी। मां कुझु ॻाल्हियूं हुनजी शख़्सियत जे बारे में ऐं कुझु हुनजी कहाणी जे बारे में। दुनिया में अणगढ़िया माण्हू माज़ी में विया हलिया आहिनि, असां न ॾिठा। दुनिया में अॼु अलाए कहिड़ा अजब अजब माण्हू पिया आहिनि, असां न ॾिठा आहिनि। दुनिया में अलाए कहिड़ा माण्हू ईंदा, असांखे ख़बर न आहे सुभाणे। पर जेके ज़िंदगीअ में माण्हू ॾिठासीं उन्हनि में मां सम्झां थो, जेकॾहिं मां पंहिंजी हयाती जी ॻाल्हि कयां, दुनिया सॼी घुमी अथमि, जेके यगाना तरीन माण्हू उन्हनि में जेके माण्हू चंद मां गॾियां त उन्हनि में खैरुन सा जाफरी अॼु गुडी नसीर पोयां वेठो आहे असांजो प्यारो, उन जी बि तमामु ईअं ई उन सां आपा खैरू सां बेहद दिलि तालुक़ हुजतूं। पंहिंजी शख़्सियत में हिकिड़ी निज निबार इंसान, कचो सोन माण्हू, फेट हुनजे वजूद में हुई कोन। हुन पंहिंजे अंदर जे शरीर ॿार खे साइमा खां बि वधीक संभाले ऐं पाले रखियो। हुनजे अंदर में जेको शरीर ॿार हो, तव्हांखे उहो शरीर ॿार आपा खैरुन सा जाफरी कीअं हुई, उन में हिकिड़ो त मुंहिंजो खाको लिखियलु आहे, कादिर जोणे जे बिल ते मुख़्तसर लिखियो आहे सुठो। पर जेकॾहिं तव्हां हुनजी कहाणी पढ़ंदव, तख़लीक़ जो मौत, तख़लीक़ जो मौत, हुन पंहिंजे मामे ते कहाणी, ऐं उन जंहिं ते कहाणी लिखियलु आहे अज़ीज़, उन सां त मुंहिंजी मुलाक़ात थी कोन सघी। पर उन कहाणीअ जो जेको मुख्य किरदारु आहे, उनजो ॿियो भाउ ख़बर आहे साइमा खे, उहो मुंहिंजो तमामु तमामु प्यारो दोस्त हो आपा खैरू जे करे। ऐं तख़लीक़ जो मौत दरअसल खैरुन सा जाफरीअ जो पंहिंजो प्रोफाइल, ॿ प्रोफाइल गॾु न, हिकिड़ो हुनजे मामे जो जेको हादसे में मरी वियो, ऐं मां तव्हांखे कुझु मिसाल ॾींदुसि बाद में। ऐं दिलचस्प ॻाल्हि आहे त जीअं उन कहाणी तख़लीक़ जो मौत में आपा खैरू पंहिंजे उन मामे सां उन रहंदो घर में, उहो लव हेट रिलेशनशिप जो हूंदो आहे, उहा साॻियो तालुक़ु मूं साइमा जो ॾिठो हमीद जाफरी सां। कलार में ईंदो, हाणे घर जा मौज़ू, आपा जे घर जा मौज़ू ॾाढा दिलचस्प हूंदा हुआ, ज़िंदगी जा मौज़ू। हमीद आयो आहे, मिसाल तौरु मां तव्हांखे मिसाल ॾियां, हमीद जाफरी मुंहिंजे लाइ लिकाए लिकाए लेसूड़नि जी खटाण खणी ईंदो, लिकाए ॾींदो। पोइ साइमा ऐं आपा खैरू जो जासूसी, हे हमीद असांखे छॾे वरी जामी लाइ खणी आयो खटाण। पोइ उन ते कहाणियूं, उन ते आखाणियूं शयूं। त आपा खैरुन सा जाफरी हिकिड़ी बिल्कुलु निज निबार इंसान, हिकिड़ी मासूम इंसान। मां तव्हांखे ॿ टे मिसाल ॾियां भला, घणा माण्हू सुञाणनि नथा। शीरीन कॉर्नर, टंडो वली मोहम्मद घर उनजो ॾाकण हूंदी,
मानी जे टाइम ते तव्हां हिन मां सम्झो त ख़ैरुनि सां जाफ़री कीअं हो। मानी जे टाइम ते पाड़े जा कुता अचे ॾाकण में वेही रहंदा, अंगण जे पासे में रंधिणो ऐं आपा वेहंदी संदुली ते ई। संदुली हुनजी सभ खां महबूब तरीन माना जंहिं ते उहो कंफर्टेबल हुजे, संदुली ते वेठी हूंदी। पोइ असांखे चवंदी तव्हां पहिरीं कुतनि खे खाराए पोइ तव्हांखे खाराईंदी। सो साईं मां ऐं असांजो वारो कुतनि खां पोइ ईंदो। पहिरीं पाड़े जा कुता खाईंदा ऐं पोइ असांजो वारो ईंदो। जुमिलेबाज़ी में ऐं मासूमाना तंज़ में मोहब्बत जो इज़हार कीअं जुमिलेबाज़ी में कजे। नाला रखंदी वॾा, वॾी नाला रखंदी छो। आपा ख़ैरू जे पाड़े में हिकिड़ी माई हूंदी, आपा तंदी उथी वई न त मां उहा वधीक मज़ो वठी ॻाल्हि कयो। मूं पंहिंजो लिखियो आहे प्रोफाइल में। उहा ॾाढी मोतबर लेडी, जीअं अॻियूं असांजूं मोतबर अहिड़ियूं सदोरियूं मायूं थियनि थियूं उन पाड़े में। ऐं आपा जे करे मुंहिंजी बि दोस्ती थी वई हुन सां, पाड़े जी माई। मां त घणे बात हुयुसि। हुन नालो रखियो ई अदी भड़वी, हिकिड़ी हेॾी पाड़े जी मोतबर माई। हाणे उनजो नालो सॼे पाड़े में अच्छा कंहिं ख़राबु न लॻंदो। सवाल आहे चवण वारो केरु आहे? अदी भड़वी। वरी मां अचां त दरी मां आवाज़ हुजे वॾे आवाज़ सां, ओ हुन अदी भड़वी खे ॿुधाए जामी आयो अथई, तनवीर बि आई अथई। पोइ वरी कचहरियूं, अच्छा चवंदी पोइ गिलाऊं कयूं भला भई माण्हू दोस्तियूं गिलाऊं कयूं। ऐं साइमा खे जेके लक़ब अलक़ाब ॾींदी उहे त ॿुधाए सघां नथो, अमानत आहे। साइमा खे कमु चवंदी, साइमा कमु न करे जेका कंदी अक्सर हिन जो। पोइ जेके साइमा खे लक़ब अलक़ाब ॾे गारियूं हिनखे ॾींदी, उहे गारियूं ऑफ द रिकॉर्ड त हिकिड़ी मासूम हिकिड़ी शरीर ॿार। ऐं वरी मां तव्हांखे ॿिया ॿुधायांव जा मिसाल त शख़्सियत में ब्लंट चई ॾींदी। आपा जो भाउ अल्ताफ़, हीअ गुॾी हो गुॾो नसीब वेठो आहे। पहिरें फ्लोर ते ॾाकण खां मथे आपा रहे, साइमा रहे, मथे रहे गुॾो, हेठि गुॾी मथे गुॾो। त हो तबियत जो रुखो, असां वेठा आहियूं ॿाहिरि, हलियो वञे मथे। हिनखे बायूं लॻनि, हीउ मुंहिंजो नंढो भाउ रहे मूंसां गॾु। अच्छा वरी सॼो ॾींहुं उनजी धीउ नंढड़ी शानदार फातिमा, हाणे त उहा बि शादीशुदा माई थी आहे, असांजे कच्छ में वॾी थी आहे उहा, सॼो ॾींहुं गॾु आपा सां। ऐं पोइ हुन ते गावड़ लॻंदी, आपा जो मिज़ाज छा हो मां तव्हांखे मिसाल ॿुधायां। अहिड़ा माण्हू हिकिड़े ॾींहुं हुनजी घरवारी डिलीवरी, उहो हॉस्पिटलाइज़ थी हुनजी घरवारी गुॾे जी। मां बि करुसि, शाम ताईं मां बि करुसि, साइमा मां आपा असां टे ॼणा जोड़ूं। ऐं गुॾो आयो मथे हलियो, हसबे मामूल सलाम न कई। ख़बर बि हुअसि त माना मुंहिंजी घरवारी। वरी आपा चयो त हीउ ॾिसो मथे हलियो। थोरी देरि थी त सॾु कयईं आपा ख़ैरू, चई गुॾी मूं वटि पैसा थोरा खुटी पिया आहिनि, मुंहिंजी घरवारी अस्पताल में आहे, 10,000 ॾींदी आहे उधार। हीअ त हुनखे 10,000 हुनखे सभु कुझु ॾेई छॾिया, पर उहो जो मिज़ाज हुन गारियूं ॾिनई, हालाती हेड़ा तेड़ा, तूं मूंखे सलाम कोन करी, तूं मूंखे बिना सलाम करे ॾाकण ते हलियो वञी, पुछी कोन वॾी भेण खे। ही थोरी देरि थी त वरी आयो मथां, असां वेठा आहियूं गॾु। चई वरी चांहि जो कोप त मोकिली, साइमा खे वरी चई त चांहि ठाहे ॾेई आऊं, गारियूं पटे ॾिनईसि। ऐं जॾहिं साइमा उते चांहि रखी आई त हू अंदरि वॉशरूम में, हीअ हेठि लही आई। काफ़ी देरि ताईं गुॾो लथो न, चई त इहे बाद में मां त निकिरी वियुसि। चई गुॾो लथो छो कोन्हे? घरवारी अस्पताल में। अच्छा पैसा रखियो वेठी, त हाणे लही त ॾियांसि थी, वॾी भेण वांगुरु ॾियणु दरकार अथई। गुॾे जी हार्ट अटैक में मौत, डेथ थी वई। तव्हां तसवुरु नथा करे सघो, ॾींहंनि जा ॾींहं, रातियुनि जूं रातियूं, हुनजो अंदरि जो मासूम माण्हू मूंखे चई मुंहिंजे जुमिले जे करे त कोन मरी वियो, हुनखे मूं तानो ॾिनो इन करे त कोन मरी वियो। तव्हांखे जेको कुझु बि पंहिंजी मिल्कियत जो हिसो हुओसि सभु उनजी औलाद करे छॾी। त ख़ैरुनि सां जाफ़री जो जेको अंदरि जो इंसानु माण्हुनि जूं जे बारे में जंहिंसां प्यारु कंदी, उन सां बेइंतहा प्यारु कंदी। हिकिड़ो वक़्तु आयो
नफ़्सियाती उस्ताद उहा पाण नफ़्सियाती मसइले में जे वचणी हाणे असां साइमा ऐं असां रोज़ तजुर्बा कयूं कपिड़ा कतरे छॾियूं चादरूं कतरे छॾियूं पोइ असां भई डिस्कस कयूं असांखे ख़बर त कोन हूंदी असांखे त छा थिए छा पियो पोइ सम्झ में ॻाल्हि आई पोइ साइमा ॿाहिरि वठी वियसि ऐं इलाजु कराए मोटी आई तव्हां यकीन कंदव त मोटी जो आई त मूंखे चई जामी तो ख़बर कोन्हे त मूं इलाही माण्हुनि खे एॾियूं गारियूं ॾिनियूं आहिनि ऐं उन्हनि सां मां उन्हनि सभिनी खां माफ़ी वठणी आहे गारियुनि खाइण वारा केरु रसूल बख्श बली जो डॉक्टर अलाना सां जेके जुठियूं कयईं उहे तव्हांखे तस्वर में न आहिनि उहो ख़बर साइमा खे उहो सुंगरो वाइस चांसलर हूंदो हो मेहरान यूनिवर्सिटी जो उहो वाइस चांसलर सभु माण्हू पोइ हाणे आपा खैरू मां साइमा बग़ल में उहे सभिनी हिकिड़े हिकिड़े माण्हू हुआ उहा उनखे तोहफ़ा वठी वञे उनखे माफ़ी वठी वञनि त हिकिड़ी निहायत यगानी इंसान हिकिड़ी पंहिंजे कहाणियुनि जी ॻाल्हि मां उन ते आख़िर में चवंदी आपा खैरू साहब में लिखण जो तोड़े ॻाल्हाइण जो वॾो ग़ैर मामूली दांव लिखे ई घणो छो कोन उनजूं तक़रीरूं कमाल जूं जेके हिन में छपियल आहिनि किताब में थोरियूं आहिनि पर जेके आहिनि कहाणियूं 7 लिखियूं कोन कमाल लिखियूं लिखे इन करे न जो उहो पाण खे अदीब सम्झंदी कोन हुई उहो पाण खे पंहिंजी ज़िंदगीअ में राइटर सम्झंदी ई कोन हुई चवंदी मूंखां इहे लिखिजी वियूं शयूं बसि मां त राइटर न आहियां मूंखां लिखिजी वियूं हाणे हुनजी कहाणियुनि में छा आहे मां मिसाल थो ॾियां कुछ जनरल ॻाल्हियूं पोइ मां 2-3 मिसाल थो ॾियां तव्हांखे लाड़ी लहजो तव्हांखे सिंधी ॿोलीअ जे नसर में ज़ाहिर त हर इलाइक़े जो लहजो पंहिंजो आहे पंहिंजा हुनजो सुञा कयूं पर तव्हांखे सिंधी ॿोलीअ जो जेको टिपिकल लाड़ी लहजो आहे ऐं लाड़ी लहजे में बि जेका महावराती ॿोली आहे पहाकनि ऐं चवणनि सां मां तव्हांखे मिसाल थो ॾियां अॼु रस्ते में ईंदे मां अॼु ज़ुबेदार वारनि खे विकीस ऐं फिरोमा सां ॿुधायो हाणे ॿुधजो पोइ मामे खे जंहिं मामे सां जहिड़ो हूंदो हुउसि तकलीफ़ जो मौत में चएसि छा थी हुन हिनखे ॻाल्हि चई चएसि थी त पोढ़े थूहर जे जा सुकल छोॾा हिसाब त लॻायो ॿोली जो पोढ़े थूहर जा सुकल छोॾा तोखे मां बि कोन छॾींदसि मुंहिंजो नालो खैरू आहे एॾी महावराती ॿोली एॾी दिलि में पेही वेंदड़ ॿोली ऐं हुनखे इहो हुनुर हो त उहो अहसास खे उणी ॼाणंदी अहसास उणत करे ॼाणंदी त खैरुनि सां जाफ़रीअ थोरियूं कहाणियूं लिखियूं ऐं ज़रूरी न आहे त माण्हू किताबनि जा अंबारा लिखी वञे एतिरियूं कहाणियूं बि काफ़ी आहिनि हिकिड़े तख़लीकार खे तख़लीक़ी जहान में बीहारण जे लाइ हुन जूं ॿोली हुनजा मौज़ू सादा आहिनि बज़ाहिर पर उनमें हुन वॾी गहरी मानवियत पैदा कई आहे मां मिसाल थो ॾियां उनजी मशहूरु कहाणी जी हवेली खां हासिल कई हाणे तव्हां तसवर कयो त इहो मौज़ू असांजे समाज में केॾो तक़दुस जे परदनि में वेठल मौज़ू आहे हवेली हिकिड़ी छोकिरी आहे जेका जवान थिए थी त पंहिंजे घर में सुल्ताना पंहिंजे पुफीअ खे ॾिसे उहा पुफी जंहिंजी शादी कोन थी आहे उहा पुफी जेका हवेली में रहे ऐं उन पुफीअ जो जेको वजूदी बहरान आहे जेके उन पीड़ाऊं आहिनि जेको उनजो अहसास आहिनि जेके तमन्नाऊं रहिजी वियल ख़्वाहिशूं आहिनि उहो जेको सॼो वजूदी बहरान आहे उनजो उहो ॾिसंदे हूअ सुल्ताना वॾी थिए थी ऐं हुनखे लॻे थो त जे मां पंहिंजी पुफी वांगुरु हिन हवेली में रहियसि त मुंहिंजो अंजाम नी पुफी वारो थी ऐं मां तव्हांखे मिसाल थो ॾियां कीअं थी बयानु करे हवेली मञा थी मुक़दस आहे हीअ हवेली जंहिंजे ऊचनि दीवारनि तां सिज सदियुनि खां लंघण छॾे ॾिनो ॾींहं जो त हिन हवेलीअ तां कॾहिं गुज़र थियो ई न आहे थियो ई न आहे न हर वक़्तु हर सू राति ई राति सां रुसण परचण थींदो रहंदो आहे पोइ जिते ॾींहं अचणु छॾे ॾियनि सिर्फ़ु राति ई राति जो देरो दुखंदो रहे उते नाजाइज़ माल केॾो न उपाए ऐं निपाए सघिजे थो
पर सचपच सिर्फ़ उपाय ही सघिजे थो, सिधी रीति निपाए हरगिज़ न। तव्हां ॾिसो त हिकिड़े 4-5 सिटुनि जे अंदरि हुन हवेलीअ जी खे जीअं डिफाइन कयो आहे। हाणे हवेली बज़ाहिर त समाज जे तक़दुस जी अलामत आहे, पर हुन हवेली जे अंदरि छा थो थिए। इन मिसाल में कहाणी इहो बोल्ड मौज़ू हो तमामु। वरी हिकिड़े पासे हुन हवेली जे अंदरि जेका हिकिड़ी औरत जी वजूदी पीड़ा खे बयानु कयो आहे। ॿिए पासे हुन छोकिरी जेका सुल्तान आहे, उहा जॾहिं निकिरे थी ऐं हॉस्टल ताईं वञे थी त उहा सोचे थी त मुंहिंजो अंजाम त साॻियो पुभी वारो थियणो आहे। उहो रिलेशनशिप में वञे थी ऐं हिन कहाणी खे तव्हां पढ़ंदव त कीअं ख़ैरुनिसा जाफ़रीअ पिदरी समाज जे बि बदतरीन शिकिल जेका हवेली सां वाबस्ता आहे उन जा कीअं बखिया उॾेड़िया आहिनि, कीअं उनजे मथां टाइम घटि आहे, मां तव्हांखे पैराग्राफ खणी आयुसि तव्हांखे ॿुधायां, तव्हां पढ़जो यकीनन। त तव्हां ॾिसंदव त उन में हिकिड़ो गहरो समाजी शऊर मौजूदु आहे, हिकिड़ो गहरो सिन्फ़ी शऊर मौजूदु आहे, गहरो इंसानी शऊर मौजूदु आहे। ऐं उहा छोकिरी सुल्ताना वरी जॾहिं हॉस्टल खां वापसि थी अचे हवेली ॾांहुं, त वरी उन हवेली तां वापसी दौरान उहा उन हवेली खे कीअं डिफाइन थी करे। तव्हां ॾिसंदो त उन ज़माने में इहो मौज़ू कोई मामूली मौज़ू न हो जेको ख़ैरुनिसा जाफ़रीअ पंहिंजी कहाणी में आयो। त ख़ैरुनिसा जाफ़री जो हिकिड़ो वॾो कमाल इहो हो त उहा पंहिंजे गुफ़्तगूअ में, पंहिंजे गुफ़्तनि में, पंहिंजे तंज़ में, पंहिंजे टोकुनि में, पंहिंजे जुमिले बाज़ीअ में सादगीअ सां, मासूमियत सां उहा हिन समाज जे उन्हनि बेरहम हक़ीक़तुनि जा पर्दा चाक कंदी। ऐं उनजे कहाणियुनि में तव्हांखे जुमिला अहिड़ा मिलंदा, तव्हांखे अक्स अहिड़ा मिलंदा, तव्हांखे सूरत हालियूं अहिड़ियूं मिलंदियूं। ऐं मां जंहिं कहाणी जो पहिरीं कयो ज़िक्र मिसाल तौरु मां उनखे आख़िर में अचां त तख़लीक़ जो मौत। हिक ई कहाणीअ में ॿिनि किरदारनि खे खणी हिकिड़ो मामो आहे हुनजो, ॿियो पाण आहे। जंहिं अंदाज़ सां हुन इंसानी ज़िंदगीअ जो नंढड़ियूं नंढड़ियूं शयूं, तज़ाद, इख़्तिलाफ़ ऐं बज़ाहिर बेज़ारीअ जे अंदरि लिकियलु प्यार, बज़ाहिर बेज़ारी आहे पंहिंजे मामे खां, पर उन बेज़ारी जे अंदरि जेको लिकियलु प्यार आहे। ऐं जीअं मूं तव्हांखे ॿुधायो गुॾे ऐं गुॾी जो वाक़ियो, गुॾे जो वफ़ात, मूं ॾिठो ज़िंदगीअ में आपा ख़ैरुनिसा जाफ़री खे, त उहो जेको हुनजो मामो हो जंहिंसां हुनजी घर में कॾहिं कोन लॻंदी बज़ाहिर, जंहिं ते हिन कहाणीअ में हुन कमाल कारीगरी कई आहे अक्सबंदी जी, एहसास निगारीअ जी। उन जो जेको मौत आहे उहो मूंखे यादि आहे त उहो आपा ख़ैरुनिसा जाफ़रीअ जे ज़िंदगीअ में मुस्तक़िल हुन सां गॾु हो, हमेशह ज़िक्र कंदी। माना मां हुन सां मिलियो न हुउसि, उन माण्हूअ सां अज़ीज़ सां, पर मां उनखे मुकमल तरह सुञाणा थो, हुनजो वजूद मुंहिंजे साम्हूं बीठो हूंदो आहे, उहो कीअं हूंदो। त मां सम्झां थो त आपा ख़ैरुनिसा जाफ़री सिंधी अदब में रुगो पंहिंजे सिन्फ़ी खाने में न, पर बतौर राइटर जे उनजो कहाणीअ जे सिन्फ़ में उनजो जेको क़द आहे उहो निहायत वॾो आहे। ऐं हुन थोरियूं कहाणियूं लिखियूं पर शानदार कहाणियूं लिखियूं। हुनजो बुनियादी मौज़ू समाज मां थियल आहिनि। ऐं हाणे तव्हां उनखे अॼोके दौर में चई सघो था त हुन में मिसाल तौरु समाजी हक़ीक़त निगारी बि आहे, हुन में फेमिनिस्ट लेंस बि आहे, हुन में समाज जे बेरहम हक़ीक़त खे डीकंस्ट्रक्ट करण जो ॾांहुं बि आहे। ऐं हुनजे अंदरि जेका इंसान आहे, त मां सम्झां थो त ख़ैरुनिसा जाफ़री असांजे हिन समाज जी हिकिड़ी आज़ादु इंसान हुई, जंहिंखे हे समाज कंहिं बि तरह पंहिंजे कंहिं बंदिश में पाबंद न करे सघियो। ऐं ख़ैरुनिसा जाफ़री, मां तव्हांखे आख़िरी ॻाल्हि करे ॻाल्हि ख़तमु थो कयां त मोहबत जो इज़हार नसीब वेठो आहे। सिंध में मूं ॿ माण्हू ॾिठा, हे गार ॾींदा हुआ त उहे दिलि ठरंदी, यानी हुनजी गार दिलि वणंदी त अञा वधीक थिए। मिसाल हिकिड़ो हफ़ीज़ कुरैशी चाचो हफ़ीज़ कुरैशी, उहो गार ॾे त माण्हू खे ॻाल्हि वणंदी त अञा वधीक थिए। आपा ख़ैरुनिसा जाफ़री नसीर खे यादि हूंदो, आपा जो वालिद साहब कमाल जो माण्हू, रजिस्ट्रार रहियो सिंधी यूनिवर्सिटी जो, ऐं मैडम सुञाणो हुनखे। उहो पंहिंजे
निहायत जगानो इंसान हो जो मां तव्हांखे उन मिसाल ॾियां थो, उनजो मिज़ाज पंहिंजो कहिड़ो त बॉम्बे बेकरी खां सवाइ बिस्किट खाईंदो कोन। हिकिड़े दफ़े मां वियुसि घर आपा वटि त मूंखे चई हिन भड़वे जा कम ॾिसो पीउ जे वारा हिन भड़वे जा कम ॾिस हाणे चए थो हाणे हुनजी आख़िरी घड़ी वञे हिन चए थो हिते बि मूंखे बॉम्बे जो केक घुराए ॾे त बिस्किट घुराए ॾे। आपा छा कयोसि हेठां दुकान तां घुराए उहा बिस्किट बोरे वात में विझईसि त हुन थूकारे कढी छॾियो अहिड़ो मिज़ाज जो। ऐं जॾहिं गुज़ारे वियो त जेके हुन गाॾियूं ॾिनियूं पंहिंजे पीउ खे मोहबत इज़हार में त मां सम्झां थो ख़ैरुनिसा जाफ़री जेका आहे उहा आहे असांजे समाज जी, हुनजी उमिरि वॾी कोन थी। मुंहिंजो वॾो पुटु हाणे रहे थो कैनेडा में, हाणे त वॾो जवान थी वियो आहे पाण। उनजी इहो आपा जो मुंहिंजी घरवारी वेठी आहे, आपा जी ज़िंदगी जो आख़िरी हफ़्तो साईं मां सां गॾु थियईं, मूं वटि घर आई ऐं मूंखे चई त हिकिड़ो मुंहिंजो ख़्यालु आयो आहे ऐं उहो ख़्यालु इहो आहे त सुभाणे मां त मरी वेंदसि ऐं इहो हुनजी ज़िंदगी जो आख़िरी ॿ हफ़्ता आहिनि। हे भड़वो तुंहिंजो पुटु जॾहिं सुभाणे वॾो थींदो त इहो मूंखे सुञाणंदो कीअं? हल त अलमंज़र ते हलूं, फ़ोटू कढायूं, मस्तियूं कयूं, मश्करियूं कयूं, हुन सां फ़ोटू कढायां, तव्हां ज़िक्र ज़रूरु कंदव घर में, पुछंदो न त तव्हांजी उहा ख़ैरू कीअं हूंदी। ऐं उहो असांजो गॾिजी वियासीं साइमा मां ऐं आतिफ़ खणी अलमंज़र ते। त हिकिड़ी निहायत हिकिड़ी दिलवर इंसान, हिकिड़ी निबार इंसान, मोहबती इंसान, यगानी इंसान, आज़ाद इंसान, जेको चवणु चाहे दुनिया जी का बि ताक़त हुनखे रोके न सघंदी, जेको लिखणु चाहे दुनिया में कंहिंखे ताक़त न आहे ख़ैरुनिसा खे रोके सघे, स्टेज ते बीहो ॻाल्हाइणु चाहे कंहिंखे मजाल न आहे त उनखे रोके सघे। त मां सम्झां थो त हिकिड़ा अहिड़ा माण्हू, यगाना माण्हू त ख़ैरुनिसा जाफ़री असांजी वॾी गुॾी, मुंहिंजी अमर हुई, दोस्त हुई, सहेली, हसास जावेद भुट्टे खे ऐं डॉक्टर मोहब्बत बुल्ले खे मां वठी वियुसि पंहिंजे 96 जॾहिं शिफ्ट थी आई मोहब्बत बुल्ले खे माण्हू सां मिलायो त मोहब्बत जी डेथ थी वई हार्ट अटैक में 2 हफ़्तनि खां। डिस्टर्ब रही, चई हुनखे मरी वञिणो हो, तो छो मिलायो मूंखे हुन सां? जे हुनखे मरी वञिणो हो त तो मूंखे छो मिलायो हुन सां? हाणे मूंखां विसरण नथो ऐं हुन में गुम हुई। इन क़िस्म जी हिकिड़ी इंसान मां सम्झां थो त ख़ैरुनिसा जाफ़री सिंधी अदब में ऐं अदब खां सवाइ असांजे समाज में हिकिड़ी जगानी इंसान हुई। ऐं हुनखे जेतिरो बि यादि कजे, वसियत कहिड़ी कयईं? वसियत कयईं त जेको बि मुंहिंजे क़बर ते अचे त पन जूं बीड़ियूं ऐं बाल पेनियूं छॾे वञे। माण्हू लाड़ जा दरिया जे पछाड़ जा उतरो तो लगे, उतरो तो लगे, अल्लाह वासरो तो लगे, अल्लाह वासरो तो लगे। माण्हू लाड़ जा दरिया जे पछाड़